बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सुभान अल्लाह। वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीअन वला तफर्रकू। वज़्कुरू निअमतल्लाहि अलैकुम इज़ कुन्तुम अअदाअन फ़अल्लफ़ बैन क़ुलूबिकुम सुभान अल्लाह। फ़अस्बहतुम बिनिअमतिही इख़वाना वकुन्तुम अला शफ़ा हुफ़रतिन मिनन नार फ़अन्क़ज़कुम मिन्हा। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिहिल करीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमईन। मुअज़्ज़ज़ सामीन किराम, स्टेज ते वेठल सैयद सादात उलमाए किराम, खुसूसन हिन महफ़िल खे सजाईंदड़ हज़रत अल्लामा मौलाना साईं दोस्त मोहम्मद हुसैनी साहब ऐं हिन महफ़िल खे मुनाक़िद कंदड़ मियां अब्दुल हफ़ीज़ बलाल फ़कीर ऐं उन जा भाई जन गुज़िरियल साल वांगुरु हिन साल भी पंहिंजे जीजल अमड़ जे दर्जात जे बुलंदी जे ख़ातिर मीलाद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महफ़िल सजाई। तव्हां उशाकन खे मूं जहिड़े नाचीज़ गुनाहगार खे अल्लाह ताला हिन सुहिणी महफ़िल में अचण जी, वेहण जी, ॿुधण ॿुधाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे। इंशाअल्लाह ताला रात भी थधी आहे, मौसम भी ॾाढी सुहिणी आहे, दरबार भी सुहिणे लाल जी आहे।
अल्लाह कंदो त लाल जे दरबार में आहियूं ख़ाली कोन वेंदासीं इंशाअल्लाह। मुंहिंजा प्यारा दोस्तो, अल्लाह ताला जे दरबार में फ़क़त दिलनि जो सौदो आहे। कुछ घड़ियूं पंहिंजे दिलनि जो जेको कनेक्शन आहे उहो पंहिंजे महबूब सां ॻंढे वठो त पोइ इंशाअल्लाह ताला अल्लाह कंदो त बेड़ो पार थी वेंदो। सभ खां पहिरीं अल्लाह कंदो त टे शयूं ज़हन में रखियो, उन्हनि टिनि ते ॻाल्हायूं। पहिरीं त उन अमड़ जे मक़ाम खे ज़ाहिर कयूं जिन जे लाइ असांजे दोस्तनि, छो त मुंहिंजा दोस्त अखि जे हूंदे अखि जो क़दुरु कंहिं कंहिंखे हूंदो आहे, पर अखि जे वञण खां पोइ वरी अखि जो क़दुरु ॾाढो थींदो आहे। टंग हूंदी आहे, क़दुरु हूंदो आहे, अहसास बि हूंदो आहे, पर जॾहिं टंग हली वेंदी आहे त ॾाढो क़दुरु थींदो आहे त टंग केतिरी क़ीमत थी रखे। अमड़ जो क़दुरु मियां अब्दुल हफ़ीज़ उन जे भाइरनि खां पुछो या उन्हनि खां पुछो, ए नौजवान जन जूं अमड़ियूं हिन वक़्तु दुनिया में मौजूदु न आहिनि, त जॾहिं ईद जो ॾींहुं थींदो आहे त अमड़ केतिरी यादि ईंदी आहे। बेशक औलादी आहियूं, जॾहिं औलाद खे माण्हू ख़र्ची ॾींदो आहे त उन अमड़ खां उहो रुपयो या 5 रुपया वठण वारो ज़मानो यादि ईंदो आहे त केॾो सुरूर ऐं सुकून मिलंदो आहे। अमड़ शइ अहिड़ी आहे, थोरो अॼु मां इन राज़ खे खोलियां, थोरो खोलींदुसि। फ़क़ति एतिरो अंदाज़ो लॻायो त इंसान जो ही जेको जिस्म आहे, मग़ज़ खां वठी करे पेरनि ताईं अल्लाह ताला इन मग़ज़ जो शान निरालो कयो आहे, छो त इन मग़ज़ खे अल्लाह तौफ़ीक़ ॾिनी आहे। अगरि इहो सलामत आहे त जिस्म सॼो सलामत आहे। मग़ज़ खां बाद में ज़ुबान आहे, ज़ुबान खां हेठि दिलि आहे, दिलि खां हेठि हथ आहिनि, हथनि खां हेठि पेर आहिनि। अंदाज़ो लॻायो त मुंहिंजे मदीने जे साईं चओ सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो त अल जन्नत तहत अक़दामिल उम्महात, जन्नत अमड़नि जे कदमनि जे हेठों आहे। जन्नत अमड़नि जे राज़ वॾो आहे। तव्हां सां सिर्फ़ु एतिरो ॿुधो आहे त मां जे पेरनि जे हेठों जन्नत आहे, लेकिन अॼु न राज़ तां परदो थो खणा। जन्नत अमड़ जे कदमनि जे हेठों आहे ऐं कदमनि जो नंबर जिस्म जे लिहाज़ खां सफ़ा पछाड़ीअ में आहे। जंहिं अमड़ जे कदमनि खे मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो त अल्लाह वटि एतिरी इज़त आहे त अंदाज़ो लॻा त उन अमड़ जे हथनि जो मक़ाम छा हूंदो। जंहिं जीजल अमड़ जे कदमनि खे मुंहिंजे अल्लाह इहा इज़त बख़्शी आहे, इहो दर्जो अता फरमायो आहे, इहो मक़ाम अता फरमायो आहे। दुनिया जन्नत ला दीवानी आहे, सहाबी सगोरो आहे, मैदान जंग में वञण जे लाइ तयार थी आयो आहे। ताजदारे मदीना के अर्ज़ थो करे, जंग में सहाबी छो पिया वञनि, चओ त ख़ुदा जी रज़ा, महबूब जी रज़ा हासिल करण जे लाइ। छो? जंहिंखे ख़ुदा ऐं मुस्तफ़ा जी रज़ा मिलंदी आहे उनखे जन्नत मिलंदी आहे। अर्ज़ थो करे, या रसूल अल्लाह फिदाक अबी व उम्मी, महबूब जंग जे लाइ तयार थी आयो हां, इजाज़त त मिले, कुर्बान वञा ताजदारे मदीना जे शान तां। मुंहिंजे आका करीम पुछो, ओ जंग ते वञण वारा, ज़रा एतिरो त ॿुधाए, तुंहिंजे घर में अमड़ कुराड़ी ज़िंदा आहे? हा मुंहिंजा साईं। तुंहिंजो बाबा साईं ज़िंदा आहे? हा मुंहिंजा साईं। वाह मुंहिंजा मदीने जा घोट। मुंहिंजे आका फरमायो, वञ, मां मुस्तफ़ा तोखे इजाज़त थो ॾियां, वञी जीजल अमड़ ऐं दिलबर पीर जी ख़िदमत कर, अल्लाह तोखे जंग ते वञण जेतिरो सवाब अता फरमाए। गौर कर मुसलमान, त जंहिं जीजल अमड़ जे कदमनि में मुंहिंजे अल्लाह जन्नत खे रखियो आहे, जंहिंजे लाइ दुनिया दीवानी आहे,
तो उन अमड़ जे हथड़न जो मकाम छा होंदो जरा गौर कर जह अमड़ जे हथड़न जी भी खबर नाहे तो बुधाए तो उन जे जुबान जो मकाम छा होंदो उन अमड़ जे जुबान जो अंदाजो नाहे तो उन जे दिल वारे इरादे जो अंदाजो छा होंदो ऐं उन अमड़ जे दिल जो इरादो केॾो न अजीब आहे पाण बुखो गाटींदी आहे बचड़े जे मथां बुख बर्दाश्त न कंदी आहे पाण सॼी सॼी रात सियारे जी रात हूंदी आहे जनवरी जो महीनो हूंदो आहे पारो चवे त अॼु न पवां त कॾहिं पवां बचड़े खे मोशन हूंदा आहिनि इहा जीजल अमड़ आहे जेको बचड़ो 5 मिंटनि में पेटों वेहंदो आहे मां उनखे पाणी न हणंदी आहे त मतां मुंहिंजे बचड़े खे थधि लॻे पंहिंजे जिस्म जे कपिड़नि सां उनखे उघंदी वरी वरी पंहिंजो जिस्म पई धोंदी आहे बचड़े खे पाणी कोन हणंदी आहे पंहिंजे जिस्म जो ख़्याल न हूंदो आहे त मूंखे थधि लॻंदी पर सॼो फोकस उन बचड़े जे मथां हूंदो आहे त मुंहिंजे बचड़े खे कुझु न थिए उहा केरु आहे जो उहा फ़क़ति जीजल अमड़ आहे जेका पाण भुलाईंदी आहे मगर बचड़े जे मथां कख बि बर्दाश्त न कंदी उन जीजल अमड़ लाइ तुंहिंजो छा ख़्याल आहे जंहिं जीजल अमड़ लाइ ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो गुलाम हुजे जीजल अमड़ के कुल्हड़े ते खणी काबतुल्लाह जो तवाफ भी कराए मिठड़े कुल्हड़े ते खणी सफा मरवा भी कराए मिठड़े कुल्हड़े ते खणी मैदान अरफात ताईं भी पहुंचाए इन मिठड़े कुल्हड़न ते खणी करे मुज़दलिफा जे मैदान जबलन ताईं भी पहुंचाए तमाम इहे मराहिल एक दफ़ो न पर केतरा दफ़ा तय करण खां पोइ शुक्राने जो नफिल तो पढ़े ओ मुझा मालिक मिठड़ा तुझा लख एहसान मुझी दिल थी चवे त मूं अज जीजल अमड़ जो थोरो लाहे छड़ियो बस देर एतरी थी आ हुन चयो मूं थोरो लाहे छड़ियो खुदा वंदे कुद्दूस जे जलाल के मुझा दोस्त अजीज खुशूर उन ज़ात के उन जलाल आयो आ गैबी आवाज तो अचे ओ अमड़ जे थोरे लाहण जो ख्याल करण वारा खबरदार थी तो तन्या अमड़ जे हिक रात जे ओ जागे जो भी थोरो कोन लाथो मुसलमान सहाबी रसूल हुजे जीजल अमड़ के मिठड़े कुल्हड़े ते खणी हज कराए उमरा कराए रुकी दिल में ख्याल करे त मूं अमड़ जो थोरो लाथो आ त रब जे त खबरदार थी अमड़ जे थोरे लाहण जी कंहिंमें ताक़त ई कान्हे छो त अमड़ जो हिकिड़ो थोरो न हूंदो आहे अमड़ जा विख विख ते थोरा हूंदा आहिनि इहा जीजल अमड़ आहे जॾहिं बचड़ो उथंदो आहे हलण जो रुगी इरादो कंदो आहे किरी पवंदो आहे बिस्मिल्लाह करे वरी उथारींदी आहे वरी किरंदो आहे वरी बिस्मिल्लाह करे उथारींदी आहे इन दुनिया ते तोखे हलण सेखारण वारी केरु आहे चो मुंहिंजी जीजल अमड़ आहे हिन काइनात में पैदा करण वारो मुंहिंजो अल्लाह आहे लेकिन उन अल्लाह जो इस्म सेखारण वारी केरा चो त मुंहिंजी जीजल अमड़ ओ मुसलमान ओ नौजवान जंहिं जीजल अमड़ जे कदमन जे हेठों जन्नत आ त उन जे जुबान जे हेठों तुंहिंजी तकदीर आ याद रखी छॾजां पंहिंजी तकदीर खे अगर तब्दील कराइण थो चाहीं त इन जीजल अमड़ ऐं दिलबर बाबे जे कदमन में पइजी वञ इंशाअल्लाह ताला जेको न लिखियल आहे मालिक उहो बि लिखी तोखे ॾेई छॾी ताजदार मदीना जो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो मंजार कब्र वालिदैहि औ अहदुहुमा कुल्ल यौम जुमुअतिन गुफिर लहू कुतिब बर्रा कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लाल साईं जो जंहिं दीदार कयो हूंदो केॾो न खुश नसीब हूंदो जवाब ॾियो हूंदो या न हूंदो लाल त लाला पर जंहिं बोदले दिलबर खे ॾिठो हूंदो उहो बि जो खुश नसीब हूंदो न भला जंहिं बोदले या लाल साईं जो दीदार न कयो
अज लाल साईं जे मज़ार जी दीदार कई आहे उहो बि ख़ुशि नसीब आहे। उन जे मुक़ाबले में जंहिंखे मज़ार जो ज़ियारत नसीब न थी आहे। अम्मड़ जे मज़ार जे लाइ मदीने जे ताजदार फरमाए मिशकात शरीफ के खोले ॾिसो। ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन ज़ार क़ब्र वालिदैहि औ अहदुहुमा कुल्ल यौम जुमुअतिन गुफ़िर लहू कुतिब बर्रा। ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जह शख्स भी पंहिंजे अबे अम्मा या उन्हनि ॿिन्ही मां कंहिं हिक जे मज़ार जी हर जुमे जे ॾींहुं रुॻी ज़ियारत कई। हदीस जा लफ़्ज़ छा आहिनि मंज़ार इएं लिखियल न आहे त जंहिं अबे अम्मा जे मज़ार ते वेही क़ुरान पढ़ियो या अबे अम्मा जे मज़ार ते वेही ख़तम शरीफ़ मुकमिल कयो या रोई दुआऊं घुरियईं इहो त आला आहे। रोई दुआऊं घुरे आला, क़ुरान जी तिलावत करे आला, क़ुरान जो ख़त्मो पढ़े आला, इहो त रब जंहिंखे नसीब करे। फ़क़त अबे अम्मा जे मज़ार जी रुॻी सखणी ज़ियारत कई त मदीने जे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कुल्ल यौम जुमुअतिन हर जुमे ते वञी अम्मड़ जी मज़ार जो दीदार कई, बाबा जे मज़ार जी ज़ियारत वञी कई। ताजदार मदीना फरमायो गुफ़िर लहू अल्लाह ताला उन जा गुनाह मुआफ़ करे छॾिया। गौर त कर मुसलमान, न रुॻी गुनाह मुआफ़ कुतिब बर्रा अल्लाह ताला पंहिंजे नेकन जे लिस्ट में उन जो नालो बि लिखाए छॾियो। मुसलमान जंहिं जीजल अम्मड़ जे मज़ार जी ज़ियारत करण सां गुनाह माफ़ थी वञनि, नेकन जे लिस्ट में नालो लिखिजी वञे, ॿुधाए त उन जीजल अम्मड़ जे कदमनि ते हथड़ा रखी दुआ पिनण सां छा कुझु कोन मिलंदो। सोचे वठ, वक्त अल्लाह ॾिनो अथई नौजवान, ख़ुदा वक्त ॾिनो अथई, इन वक्त मां फ़ाइदो वठ। जेकॾहिं न त मूं वांगुर फ़कीर मोहम्मद अली वांगुर या ॿियनि दोस्तनि जन जूं अमड़ियूं न आहिनि उन्हनि वांगुर पोइ रुॻी पियो ॻोढ़ा ॻाड़ींदे, रुॻी पियो रोंदे ऐं चवंदे पियो अॼु काश मुंहिंजी अमड़ हुजे, हा अॼु मुंहिंजी अम्मा हुजे, हा त मां हीअं कयां हा। उन ॾींहं खां पहिरीं ख़ुदा मौक़ो ॾिनो अथई जीजल अम्मड़ ऐं दिलबर बाबा साईं ॾे निहारण भी इबादत अथई, उन्हनि सां ॻाल्हाइण भी इबादत अथई, उन्हनि सां कचहरी करण भी इबादत अथई। एतिरी वॾी इबादत अथई जो जीजल अम्मड़ ॾे खिली निहार त मदीने जो मीर चवे त तोखे मक़बूल हजन जो सवाबु। दिलबर पीउ ॾे खिली निहार मदीने जो सखी त सखी आहे न। ताजदार मदीना फरमाए पंहिंजे अबे साईं ॾे खिली निहार तोखे मक़बूल उमरनि जो सवाबु। जंहिं अबे ऐं अम्मा ॾे निहारण हज ऐं उमरे जे बराबरि आहे। ॿुधाए तो ने अबे ऐं अम्मा जे दुआ जो मक़ाम छा हूंदो। मुसलमान आख़िर में एतिरो चवां त मुंहिंजे मदीने जे मीर जो ही फरमान यादि कर, उहो शख़्स कॾहिं बि दुनिया में सुञो कोन थींदो, ॾुखियो कोन थींदो, जेको सुबुह शाम पंहिंजे अबे अम्मा जे लाइ ख़ैर जी दुआ घुरंदो। उहो शख़्स दुनिया में कॾहिं बि ॾुखियो न थींदो, कॾहिं बि माली तंगी हुनखे न ईंदी। परेशान थींदा आहियूं न, माली मुश्किलात हन, माली परेशानियूं हन, वारो कर तावीज़न वारा को तावीज़ लिखी दे, वारो कर मौली साहब का दुआ घुरो। हेॾे होॾे डुकण जे बजाए ए सजण साईं जो फ़कीर तोखे ॾस्तो ॾे लाल साईं जे हिन नगरीअ जे अंदरि। अगरि अम्मड़ अबो जेरा अथई त हेॾे होॾे छो थो तूं वञी, उन जे कदमनि खे चंबड़ी पओ, बसि उन्हनि जे हिकु आह जो इंतज़ारु कर, उन्हनि जे हिकु उन साह जो इंतज़ारु कर जेको थधो साह खणी ऐं चवनि मौला मुंहिंजे बचिरे जी पारत अथई। बसि ज़ुबान मां लफ़्ज़ निकिता, अर्श खां मथे पहुची विया। पर जे अबो अम्मा न थई त हलियो वञी उन्हनि जे मज़ार जे पेरांदीअ खां वेही रह। अबे अम्मा जे मज़ार जे पेरांदीअ खां वेही करीम रब जे दरबार में अबे अम्मा जे उन मज़ार जो वसीलो ॾेई दुआ घुर त मुंहिंजो रब उतां बि तोखे मायूस कोन कंदो।
गाल सौली थई मर्जी तुझी आ कदर करी दुनिया आखिरत जी भलाई थई कदर न कंदे त मुंहिंजा यार वो मौलवी हुजी पीर हुजी फकीर हुजी आबिद हुजी जाहिद हुजी नेक हुजी सालिह हुजी कुछ कम जो कोन थे सब कुछ तनह कम जो थे जॾहिं अमड़ तोखां राज़ी हुजे दिलबर बाबा साईं तोखां राज़ी हुजे अमड़ जी दुआ तोसां गॾु हुजे ॾिसंदे बसर ते बि लिखियो पियो हूंदो आहे अमड़ जी दुआ जन्नत जी हवा इहो सच आहे इहा मज़ाक नाहे पर मुंहिंजो रब जंहिंखे नसीब करे इन करे पंहिंजा नसीब खोल जी जल अमड़ ऐं पंहिंजे दिलबर बाबा जी ख़िदमत कर अहिड़ियूं वरी नेमतूं दुनिया में कोन मिलंदियूं सभु कुझु मिली वेंदो अम्मा कान ईंदी मियां फ़कीर अली गोहर बाबा मोहम्मद सालिह कोन ईंदो उन जे सूरत में रब बचड़ो ॾींदो नालो रखी माण्हू हां ठारींदो नालो रखी हां था ठारियूं त उन ज़ात खे ॾिसी पंहिंजी दिलि ठारियूं इन करे मूंखे उम्मीद आहे त सोहणे लाल जे नगरीअ में पहुतल हो मियां अब्दुल हफीज़ ऐं उन जे भाइरनि जेका पंहिंजे जीजल अमड़ जे दर्जात जे बुलंदीअ जे ख़ातिर हीअ महफ़िल सजाई आहे उन जो बुनियादी मक़सदु हिकिड़ो इहो बि हुयो त जन वटि अबो अम्मा आहिनि उन्हनि ताईं इहो मैसेज पहुचे मन को इन मैसेज ते अमल करे अबे अम्मा जी ख़िदमत करे उन जो बेड़ो पार थी वेंदो अब्दुल हफीज़ जे अमड़ जो बेड़ो भी पार थी वेंदो अब्दुल हफीज़ उन जे भाइर जो बेड़ो भी पार थी वेंदो अल्लाह ताला तव्हां सां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए आमीन दुआ जा लफ़्ज़ जेके क़ुरान करीम सेखारिया आहिनि मां तव्हांखे उहे थोरा पढ़ायां मूं सां गॾु पढ़ो अल्लाहुम्मा रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा मुंहिंजो अल्लाह साईं तोखे दुआ सेखारे थो मुंहिंजो अल्लाह पंहिंजे महबूब खे फरमाए थो वक़ुल ओ मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा जीअं मुंहिंजा करीम रब पंहिंजे आशिकनि खे मुंहिंजे मख़लूक खे ॿुधा त जॾहिं न अबे ऐं अम्मा ला मां अल्लाह खां दुआ घुरनि त हीअं घुरनि मौला कीअं घुरऊं अल्लाह चए थो घुर रब्बिरहमहुमा ओ मुंहिंजा परवरदिगार ओ मुंहिंजा ख़ालिक ओ मुंहिंजा मालिक मुंहिंजे अबे अम्मा ते रहम फरमा छा फरमा अबे अम्मा ते रहम फरमाए कमा रब्बयानी सगीरा मौला जीअं न नंढड़े लाकूं मुंहिंजे अबे अम्मा मूं ते रहम कयो मुंहिंजा अल्लाह साईं तूं बि उन्हनि ते ईअं ई रहम फरमा हाणे नंढड़े लाकूं अबो अम्मा बच्चे ते कीअं रहम कंदा आहिनि तक़रीबन औलादी वेठा आहियो तव्हांखे क़दुरु हूंदो त बच्चो केॾो प्यारो हूंदो आहे अबो अम्मा कीअं जान कुर्बान कंदा आहिनि मुंहिंजे अल्लाह जे दरबार में दुआ घुरो अबे अम्मा जे दुआ घुरण सां तव्हांजा ॾुख ख़तमु थींदा तव्हां जूं परेशानियूं ख़तमु थींदियूं तव्हांजे घरनि जा मसाइल सभु ख़तमु थी वेंदा ऐं इंशा अल्लाह ताला पुरसुकून ज़िंदगीअ जो आगाज़ थी वेंदो उते जिते अबे अम्मा जे लाइ दुआ जारी आहे उते अल्लाह जे रहमत जो नुज़ूल बि जारी आहे अल्लाह ताला हर कलमे वारे मुस्लमान खे पंहिंजे अबे अम्मा जो अदब करण जी तौफ़ीक़ अता फरमाए हिकिड़ो मौज़ू पूरो कयो बाक़ी ॿ मौज़ू आहिनि हिकिड़ो मौज़ू आहे मीलादे मुस्तफ़ा कहिड़ो मौज़ू आहे मीलादे मुस्तफ़ा ऐं हिकिड़ो मौज़ू आहे चिहलम जे हवाले सां यानी आख़िर में मुंहिंजे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन बचड़नि जो ज़िक्र ख़ैर इंशा अल्लाह ताला अगर मुनासिब मौक़ो टाइम साथ ॾिनो त अॼु तव्हांखे ॿुधाईंदुमि त 5 तन पाक जेके आहिनि उहे बनाया कंहिं आहिनि 5 तन पाक जेके आहिनि उहे कंहिं बनाया आहिनि ऐं जेके 4 यार आहिनि उहे कंहिं बनाया आहिनि अगर मौक़ो मिलियो ख़ुदा चाहियो त ज़रूर ईअं थींदो हाणे हिकु दफ़ो तव्हां मुंहिंजे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते इश्क़ ऐं मुहब्बत सां दुरूद पढ़ंदो
तमा हिक ब शेर सरकार जी इश्क ऐं मोहब्बत जो पढ़ंदुम ज़िक्र मीलाद मुस्तफ़ा शुरू कंदुम ॻाल्हि क़बूल आहे न इंशाअल्लाह ताला अल्लाह ताला भलाई फरमाइंदो दिल खोले जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह तुझे रुख पाक जा कसम मौला खया तुझे रुख पाक जा कसम मौला खया तुझी महबूब सारा हिल सिफात आ तुझे रुख पाक जा कसम मौला खया तुझी महबूब सारा हिल सिफात आ वद्दुहा जे अंदर समूरो आ ज़िक्र वद्दुहा जे अंदर समूरो आ ज़िक्र कई वल्लैल में जुल्फन जी बात आ तुझे रुख पाक जा जहिड़ो पाक नालो तुंहिंजो तहिड़ी आला ज़ात आ खुदा पाक सारी खलकी तो लाए कायनात आ जहिड़ो पाक नालो तुंहिंजो तहिड़ी पाक ज़ात आ खुदा पाक सारी खलकी तो लय कायनात आ नबियन जो तू नबी तू रहमत आलमीन नबियन जो तू नबी तू रहमत आलमीन हशर जे तुझे हथे शफाअत आ तुझे रुख पाक जा कसम मौला खया तुझे रुख पाक जा दिनी मुझे कातिर तोखे कुदरत जहान जी हथन में आवाग तुझे जमी आसमान जी दिनी मुझे कादिर कुदरत तोखे जहान जी हथन में आवाग तुझे जमी आसमान जी भली चंद्र खे घुराए लथल सिज खे वरा भली चंद्र खे घुराए लथल सिज खे वरा तुझे हथ में रखियो रब दी हो रात आ भले चंद्र खे घुराए हाजी वहा भले चंद्र खे घुराए लथल सिज खे वरा तुझे हथ में रखियो रब दी हो रात आ तुझे रुख पाक जा हीअ नात पूरी धुप कयां पोइ विच में कोन पढ़ ककर छांव जेला मौला
मुकरर करे छॾिया पत्थर पार पाणी मां भी तो दातरी हलिया ककर छाव जेला तोला मालिक मुकरर करे छॾिया पत्थर पार पाणी मां भी तो दातरी हलिया उठन दुखड़ा दस्या वणन सजदा कया उठन दुखड़ा दस्या वणन सजदा कया सारी मखलूक जी तो कई फिक्रात आ तुझे रुख पाक जा नाहे नेको अमलने जी भरी पाण साण खई मगर मण मता इन जा मुझे मथा अथई नाहे नेको अमलने जी भरी पाण साण खई मगर मण मता इन जा मथा मुझे अथई चवे शाहिद अली तू वारिसो आबली चवे शाहिद अली तू वारिसो आबली सहारो तू मुझो ऐं तुहें जी आल आ तुझे रुख पाक जा कसम मौला खया तुझी महबूब सारा यल सिफात आ तुझे रुख पाक जा दिल के सुकून मिलियो छो मिलियो इहो वॾो जवाब आहे तुंहिंजे लाइ त सुकून उन जे नाले सां मिलंदो आहे जंहिंसां दिलि जो ॻाढ़ापो हूंदो ऐं जेतिरो ॻाढ़ापो हूंदो ओतिरो सुकून मिलंदो जेतिरो कनेक्शन हूंदो ओतिरो उन जे नाले मां प्यार ईंदो छो त अमड़ जे साम्हूं चाचे जे साम्हूं पाड़े वारे जे साम्हूं बचड़ो हिकिड़ो हुजे तारीफ़ को ॿियो करे जॾहिं तारीफ़ बचड़े जी थींदी त अमड़ जे दिल ते जेका ख़ुशी हूंदी उहा चाचे जे दिल ते कान हूंदी वरी जेका चाचे जे दिल ते हूंदी उहा कंहिं मासात जे दिल ते कान हूंदी वरी जेका मासात जे दिल ते हूंदी उहा पाड़े वारे जे दिल ते कोन हूंदी बचड़ो हिकिड़ो ई आहे तारीफ़ बि उन जी आहे पर मुंहिंजा दोस्त ख़ुशीअ जो तालुक़ कनेक्शन सां हूंदो आहे हीअ ज़ात त महबूब मुस्तफ़ा जी आहे जंहिंजे करे रब काइनात खे जोड़ियो आहे पर काइनात जो कनेक्शन पंहिंजो पंहिंजो आहे जंहिंजो जेतिरो कनेक्शन हूंदो आहे उनखे ओतिरो सुकून मिलंदो आहे इहो तोखे पंहिंजे दिल खां पुछणो आहे त तुंहिंजो कनेक्शन केतिरो आहे छो त नबीअ सां जेको कनेक्शन आहे हिकिड़ो हवालो ॾेई आस्ते आस्ते पंहिंजे ट्रैक ते अचां अल्लाह जो नबी आहे सुहिणो नूह अलैहिस्सलाम छा नालो आहे ॻाल्हायो छा नालो आहे अल्लाह जो सुहिणो नबी नूह अलैहिस्सलाम सुभान अल्लाह हाय हाय सुभान अल्लाह नूह अलैहिस्सलाम के जॾहिं अल्लाह जे ज़ात हुक्म फरमायो ओ मुंहिंजा प्यारा नूह जी मुंहिंजा करीम रब बेड़ी तयार कर तूफान आणींदुसि उन खां पहिरीं ऐलान कर जेको तुंहिंजे बेड़ीअ में ईंदो ओहो बचंदो जेको न ईंदो ओहो लुढ़ी वेंदो याद ॿुधो अथव पुट ॾाढाई कई त बाबा साईं लुड़ंदो उहो जेको पाणीअ में हूंदो मां जबल जे चोटीअ ते थो चढ़ां उनखे कहिड़ी ख़बर त ख़ुदा जे कुदरत ॾाढो जबलनि जूं चोटियूं कुझु बि कोन हूंदियूं अज़ीज़ाने मन नूह अलैहिस्सलाम
बेड़ीअ खे ठहण ला काठिन ला निकतो जॾहिं दरिया किनारे उन कुराड़ीअ जंहिंजो ज़िक्र करणु मक़सूद आहे उन कुराड़ीअ जेका कननि खां ॿोड़ी आहे जॾहिं उन जे घरड़े खां गुज़र थियो अल्लाह जे नबीअ जी आशिका उम्र में कुराड़ी आहे कननि खां बि ॿोड़ी आहे तालुक में मज़बूत आहे चवे थी सोहणा नबी कीअं निकिता हो अल्लाह जे नबी हक़ीक़त ॿुधाए अर्ज़ थी करे साईं मां ॿोड़ी हां कननि खां आवाज़ घटि ॿुधंदी हां ओ रब जा सोहणा नबी जॾहिं ॿेड़ी ठाहे तयार करी तॾहिं मां कुराड़ीअ खे बि आवाज़ सां सजड़ो कजां त ॿेड़ीअ में पहुची वञा अल्लाह जे नबी उन कुराड़ी खे चयो इंशाअल्लाह ताला इएं ई थींदो खुदा घुरियो इएं ई थींदो अल्लाह जे नबी बेड़ी ठाहे तयार कई अजीब इत्तिफाक अल्लाह जे कुदरत में हादिसो कोन हूंदो आहे खुदा जीअं चाहींदो आहे ईअं ई करे ॾेखारींदो आहे उहा कुराड़ी वेचारी अल्लाह जे नबीअ खां विसरी वई उनखे इत्तला न मिली सघियो अल्लाह जे कुदरत सां तूफान भी आयो जेको थियणो हो उहो भी थी वयो दोहराइण नथो चाहियां पर ई जॾहिं अल्लाह जो सुहिणो नबी उन दरिया किनारे वञे ॾिसे त झूपड़ी सलामत आहे दिल में ख़्याल आयो हीअ उन कुराड़ीअ जी झूपड़ी आहे जंहिंसां मां वाइदो कयो हो त ख़ुदा घुरियो त तोखे ज़रूर सजड़ो कंदुमि अॻिते वधंदो आहे कुराड़ी पंहिंजे ख़्याल सां निकिरंदी आहे अल्लाह जे नबी जे चेहरे ते निगाह पवंदी आहे चवंदी आहे ओ सोहणा अल्लाह जा नबी बस मां हिकिड़े मिंट जे अंदर सामान खणी थी अचां तव्हां तकलीफ़ न कयो मां देर कान कंदसि उहा जेॾी महिल मोटण वारी थी करे अल्लाह जो नबी सजड़ो थो करे ओ कुराड़ी ज़रा बीह त सही कुराड़ी बीही रहंदी आहे अल्लाह जो नबी फरमाईंदो आहे ओ कुराड़ी उहो तूफ़ान आयो भी ऐं थी भी वयो निहार सॼी दुनिया बर्बाद थी वई आहे कुराड़ी निहारे चवंदी आहे ओ मुंहिंजा सोहणा नबी मुंहिंजो तालुक त तुंहिंजे ज़ात सां हुयो तुंहिंजे ज़ात जे करे पंहिंजे रब सां तालुक हुयो उन करीम रब जो कसम मूंखे त ख़बर ई कान्हे का त तूफ़ान कॾहिं आयो ऐं कॾहिं ख़त्म थी वयो नूह अलैहिस्सलाम जे मोहब्बत वारी कुराड़ी उनखे मुंहिंजो अल्लाह जबलनि जे चोटीअ ते वेठलनि खे ॿोड़े छॾींदो आहे दरिया जे किनारे ते वेठल कुराड़ीअ जो बार भी विंगो न थींदो आहे पर उहा जंहिं झूपड़ीअ में हूंदी आहे उन झूपड़ीअ जे कख खे भी रब कुझु थियण कोन ॾींदो आहे लतीफ सरकार दाह कई लतीफ सरकार दाह करे चयो कख सड़न पन सड़न अल्लाह सड़े साओगा जनेरी झायो अल्लाह तो नहीं दो तन के दुनिया जा केॾा बि तूफ़ान हुजनि दुनिया जूं केॾियूं बि मुश्किलातूं हुजनि जेकॾहिं अल्लाह जे सुहिणे नबीअ सां तुंहिंजे दिलि जो कनेक्शन मज़बूत आहे जॾहिं नूह अलैहिस्सलाम जे मोहब्बत वारी कुराड़ीअ खे अल्लाह तूफ़ाननि खां महफ़ूज़ रखियो आहे त मदीने वारे मीर जे आशिक़नि खे रब जहन्नम जे मुसीबत खां आज़ाद रखंदो चो इंशाअल्लाह ताला पर कनेक्शन जो हुजण ज़रूरी आहे मोहब्बत जो हुजण ज़रूरी आहे हे सुबुह ता तुंहिंजो अचण लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ नालो आया छाजे लाइ हो चो नालो लिखराइण आया छाजे लाइ आया हो तूं
कोशिश कर त मां नालो लिखराया हकीकत में तुझो नालो लिखियो पियो आहे हे लिस्ट मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जॾहिं का शादीअ जी महफ़िल थींदी आहे कार्ड छपिया वेंदा आहिनि कार्ड छपण जे लाइ मीटिंग कोटाई वेंदी आहे मीटिंग जे अंदरि मुंहिंजा दोस्त लिस्टूं ठहंदियूं आहिनि हिन खे कार्ड ॾियणो आहे हिन खे कार्ड ॾियणो आहे हिन खे कार्ड ॾियणो आहे दुनिया जे प्रोग्रामनि जो दुनिया जा दोस्त ऐं रिश्तेदार लिस्टूं ठाहींदा पर जॾहिं मुंहिंजो अल्लाह ज़मीन ते पंहिंजे महबूब जे मुहबत जो को मेड़ा को चाहींदो आहे त उन जो लिस्टूं अर्श जे मलाइकनि खां ठहिराईंदो आहे ठहराइंदो मुझो करीम रब लिस्टूं मगर तू पंहिंजो लिस्ट में नालो लिखराइण जे लाइ दिल में आथ रख पंहिंजे ऐबनि ॾे न निहार दलील ॾींदो हलां जॾहिं मुंहिंजे सोणे अल्लाह जे प्यारे नबी इब्राहिम अलैहिस्सलाम खे निमरूद बाहि में उछलाइण जो पको पह करे छॾियो 40 ॾींहं बाहि ॿाराईंदो रहियो घणा ॾींहं अलॻि अलॻि घणा ॾींहं 40 ॾींहंनि ताईं बाहि भरंदी रही जॾहिं 40 ॾींहं बाहि खे थी विया आड़ा मथे हलण लॻा 40-50 फुट ताईं मुंहिंजा दोस्त बाहि पंहिंजा उल्ला ज़ाहिर करे रही आहे हेॾो निमरूद जा माण्हू काठियूं विझी रहिया आहिनि हिकिड़ो पखी आहे गला हिकिड़ो पखी आहे चुंब में परे वेंदो आहे पाणीअ जो कतरो खणी ईंदो आहे परे बाहि खां मथां बीही करे उन बाहि जे मथां कतरो छिलाईंदो आहे वरी वेंदो आहे वरी कतरो खणी ईंदो आहे आशिकनि मां कंहिं इश्क वारे पुछो आलम ख़याल जे अंदरि ओ परिंदा ओ पखी 40 ॾींहंनि ताईं बाहि भरी रही आहे हेठों सभई माण्हू पारे रहिया आहिनि पंहिंजे वज़न ॾे त निहार पंहिंजे ताक़त ॾे त निहार पंहिंजी कैपेसिटी ॾे निहार पंहिंजे मुंहं ॾे त निहार हेतिरी चुभ अथई हिकिड़ो कतरो पाणीअ जो खणी छा थो करी जे माने आड़ाह खे विसाईंदुसि जे कीअं विसामंदो जंहिंखे सभई माण्हू ॿारे रहिया आहिनि उनखे तूं कीअं विसाईंदे जे हटी वञ मुंहिंजे रस्ते मां परे थी मुंहिंजे रस्ते मां जे कीअं विसाईंदे जे तूं तो चवी त कीअं विसाईंदे मूंखे इन ॻाल्हि जी परवाह नाहे त बाहि मूंखां विसामंदी या कान विसामंदी बसि मूंखे हिकिड़ी ॻाल्हि जी परवाह त जॾहिं अल्लाह जे दरबार में पंहिंजे नबीअ जे लाइ बाहि ॿारींदड़नि जा नाला लिखबा त ठारींदड़नि जा बि नाला लिखबा भले ॿियो कुझु बि न हुजे मुंहिंजो नालो उन लिस्ट में लॻे त ही मुंहिंजे सुहिणे नबीअ जे बाहि खे ठारे रहियो मूंखे रुॻी नालो यार जे लिस्ट में मुंहिंजो नालो लिखिजे बाहि सां मुंहिंजो कहिड़ो बाहि तूं थो चवीं त कान विसामंदी पर मां पंहिंजे इश्क जी मंज़िल पूरी कयां ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ आशिकनि जो इहो ख़्याल आहे आशिकनि जो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ आशिकनि जे दिल जी तमन्ना इहा हूंदी आहे दलील खोड़ थी विया लेकिन दलीलनि ते अॻिते न हलंदासीं मां मोटी पंहिंजे जॻह ते पहुचंदुमि त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तो असां बि अॼु अब्दुल हफीज़ बल्लाल उन जे भाइरनि गॾिजी करे लाल कलंदर जे नगरीअ में करीम आका जे मीलाद जी महफ़िल सजाई आहे हिकिड़े मिंट जे लाइ उहे वीचारा सादड़ा माण्हू जेके वीचारा सादड़ा माण्हू तोखां कॾहिं कॾहिं सवाल कंदा आहिनि त मुंहिंजे महबूब जे साहबा मीलाद किथे कयो आहे उन्हनि खे प्यार सां भाकड़ो पाए उन्हनि खे चांहि जी चुस्किड़ी प्यारे मोहबत विचा चईन ओ ख़ुदा जा बाना जॾहिं मुंहिंजो मुस्तफ़ा आयो आहे तॾहिं त साहबा जो वजूद ई कोन हो महबूब जे मीलाद जो पुछणो थई त उन ज़ात ला पुछ जंहिं महबूब खे आणे बि ॾेखारियो आहे त मीलाद करे बि ॾेखारियो आहे
हिकड़े मिंट ला जवाब दे अब्दुल हफीज बल्लाल उन जे भाइरन मुझे आका करीम जे आमद जे इस्तकबाल में भजे जी जल अमर जे दरजात जे बुलंदी जे खातर मुझे आका जे मीलाद जी महफिल सजाईया मुझा दोस्त अजीज बलालन फकीरन फर्श जे मथा कालीन विछाया हन मुझे रब चयो मात महबूब जे आमद जे खुशी में न फर्श खे विछायो अल्लाह ताला फरमाए तो तहां छा कयो आ देगियूं लाथियूं मानन के खाधो खारायो मां खुदा तो हो कुछ कयो आ जेको कोई करे भी को न सकदो मां तो अल्लाह पाजे महबूब जे आमद जे दिहाड़े ते हिक हिक अमड़ के कुट दिनो आ मां अल्लाह न्याणी भी दई सघां पियो मगर उन वक्त जे अंदर न्याणी के अहमियत कान दिनी वईंदी हुई इन करे मां खुदा सभिनी के पुटड़ा दई करे कायनात के बुधायो कायनात वारो जिया मां पाजे महबूब जे आमद जी मोकलियो भी मां पाना खुशी भी मां पान करे दिखारी आ ये कायनात में को करे ही को न सकंदो कुरान करीम जी आयत तिलावत के घणो कुछ दिल में सिटरे आयो हां खुदा करे तो मौको मिले खुदा करे तो दिमाग ऐं दिल ऐं टाइम जो साथ रहे तो तवा के अज घणो कुछ रब जो कुरान पढ़ी बुधाया मां आयत इन करे मुझा दोस्त अजीज आयत करीमा उहा तिलावत के जो आम मानू जे ज़हन में चे तो महफिल मीलाद जिया फकीर आयत तिलावत कया तवातसिमु बिहब्लिल्लाह जमीआ वला तफरकू अचो त सोने रब जे कुरान के खोलियो सुभान अल्लाह अचो त सोने रब जे कुरान के खोलियो चो त कुरान जे हर आयत में कहजो शान गाला गाला कहजो शान हर आयत कुरान में सोने जी सना सोने जी सना सोने जी सना पर अल्लाह जे कुरान के समझण त दुख्यो हिन महफिल मीलाद के समझण त दुख्यो अजीजा ने मन मां अल्लाह जे कुरान जी तिलावत कंदो तो हला तो दिल खोले कुरान बुध कहते तनकीद कान थींदी कंहिंखे घट वध कोन चयो वेंदो कंहिंखे निशानो कोन बनायो वेंदो पर खुदा जे कुरान के खोले खोले बुधायो जरूर वेंदो इंशाअल्लाह ताला ओ लाल जे नगरी में वेहण वारा अगर दिल जे हुजूर सा बैठे ते तो दिल के भी लाल जे नगरी मां लाल करे निकरे अल्लाह ताला फरमायो वातसिमू बिहब्लिल्लाह जमीआ जरा कुरान करीम दे गौर तकर अल्लाह ताला फरमायो वातसिमू बिहब्लिल्लाह जमीआ अल्लाह जे रस्सी के सभई गॾिजी करे मजबूत पकड़ियो अल्लाह छा फरमायो थोड़ो ॻाल्हायो ओ सेवण जे रहण वारा अलाए किथां किथां खां दोस्त प्यारे गोठ खां पूबकन खां दौलतपुर खां गोलो डाहिरी खां किथां किथां दोस्त आया हन एॾो करमपुर खां दोस्त आया हन एठो माही रोठो खां आया हन दोस्तो आया भी आयो त इश्क सां ॻाल्हायो भी अल्लाह छा फरमायो अल्लाह जे रस्सीअ खे सभई गॾिजी मजबूत पकड़ियो छाला फरमायो ॻाल्हायो अल्लाह जे रस्सीअ खे सभई गॾिजी मजबूत पकड़ियो हिकड़े मिंट जे लाइ त मूंखे जवाब ॾे उहो अल्लाह जेको चवे कि बिला साईं फनहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद जेको बेनियाज़ रब थो चवे त ओ मुंहिंजा बाना मां त तुंहिंजे साह जे रगुन खां बि तोखे वेझो साह जे रगुन खां बि वेझो साह जे रगुन खां बि वेझो उहो ई अल्लाह तो चवे हड़ई गॾिजो अलॻि अलॻि न थियो टोला टोला न थियो सभई गॾिजी करे मां रब जे रस्सीअ खे मज़बूत पकड़ियो मौला रस्सी त मथे वञण लाइ हूंदी आहे तूं त साह जे रग खां बि वेझो मथे काॾे थो मोकिली
कदें त पंहिंजे रब खां सवाल कर, कदें त इश्क जे अख सां रब खे क़ुरान खे पढ़ी ॾिस। अल्लाह छा थो फरमाए, वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीआ वला तफरकू। हेॾे होॾे न थियो, टोला टोला न थियो, फिरकियूं सिरकियूं न थियो, सभई गॾिजी करे मां अल्लाह जे रसीअ खे मज़बूतीअ सां पकड़ियो। रसीअ जे ज़रिए माण्हू मथे वेंदो आहे। मौला मथे काॾे थो मोकिले, हिकिड़े मिंट जे लाइ ज़हन खे तयार कर। जेकॾहिं तुंहिंजो असांजो अक़ीदो इहो आहे ऐं यकीन आहे त इन रसीअ मां मुराद अल्लाह चवे थो त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे दामन में हथ विझो, त वरी चओ महबूब मुस्तफ़ा त फर्श ते आहे, लेकिन हीअ रसी त मथे वठी वेंदी आहे। हिन मथे वञण मां राज़ छा आहे? सच पुछी इश्क जे ज़ुबान में मुंहिंजो ख़ुदा नसे रहियो आहे। ओ मुंहिंजे महबूब खे फर्शी मखलूक समझण वारा, मुंहिंजो महबूब फर्श ते आयो ज़रूर आहे, पर मुंहिंजो महबूब हक़ीक़त में अर्शन खां मथे रहण वारी मखलूक आहे। अल्लाह ताला फरमाए तो मुझे महबूब के सुञाणण ला, मुझे महबूब के समझण ला, मुझे प्रिय जे दामन में हथ विझण जे ला हड़ई कढजी करे मां अल्लाह जे हुक्म जे मुताबिक यानी मथे परवाज कयो। मुझे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन मकाम ते वञण जी कोशिश कयो, दिल जो परवाज़ ओॾहूं कयो त मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा ज़ाहिर में त फर्शी मखलूक आहे, पर हकीकत में त अर्शन खां भी मथे जी मखलूक आहे। चो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, चो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अॼु त मदीने वारे मीर जे दरबार में हलूं, अॼु त ज़ुबान मुस्तफ़ा खां हली पुछूं। मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, कुन्तु नबिय्यन व आदम बैनल माइ वत्तीन। मुझे मदीने जे साईं फरमायो, अञा आदम मिट्टीअ ऐं पाणीअ में गोहिजी रहियो हो, मां अॻे ई नबी हुयुसि। छा हुयुसि? जवाब ॾे, ॻाल्हि छा हुयुसि? पोइ हिकिड़े मिंट लाइ ॿुधा। आदम आहे अबुल बशर। आदम छा आहे? अबुल बशर। जेको अबुल बशर खां बि अॻु में उनखे छा चवंदे? सोच मुसलमान मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जे मथां हबीब ईअं त ॿुधायो, आदम मिट्टीअ पाणीअ में हुयो, मां अॻे ई नबी हुयुसि, मगर मुंहिंजे मुस्तफ़ा टाइम कोन ॿुधायो, वक्त कोन ॿुधायो। सोच जा हुजूर ईअं कोन ॿुधायो त 100 साल अॻु में, 1000 साल अॻु में हुजूर कुझु कोन ॿुधायो। छो कोन ॿुधायो? जे चई त इश्क जे ज़ुबान सां इन राज़ तां पर्दो खणा, इश्क जे ज़ुबान सां इन राज़ तां पर्दो खणा, त महबूब महीननि जो ज़िक्र बि कोन कयो, सालनि जो ज़िक्र बि कोन कयो, 1000 साल हुजनि हा ज़िक्र करे हा त जवाब मिलंदो तोखे। ओ अल्लाह जा बाना, साल त तॾहिं शुरू थींदा जॾहिं सिज हूंदो, आसमान हूंदो, ज़मीन हूंदी। मुंहिंजो मुस्तफ़ा त तॾहिं हो जॾहिं कुझु बि कोन हो, न सिज हुयो, न ज़मीन हुई, न आसमान हो, कुछ भी कोन हो। जॾहिं कुछ भी कोन हो त चओ मुंहिंजो मुस्तफ़ा ला ज़माना। सिज ऐं चंड सां ज़मानो बणबो आहे, ॾींहं ऐं राति सां ज़मानो बणबो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मुंहिंजो मुस्तफ़ा ला मकान वारो आहे। छो त जॾहिं मुंहिंजो मुस्तफ़ा आयो, छो त कोई मकान मौजूद, ॻाल्हि ॻाल्हि कोई मकान मौजूद कोन हुयो। छो त मुंहिंजो मुस्तफ़ा ला मकान वारो आहे। अञा ईअं छो नथो चवी त जॾहिं ताजदार मदीना फरमायो, अव्वल मा ख़लक़ल्लाहु नूरी,
मुझे रब मां मुस्तफा जे नूर के पंहिंजे नूर मां पैदा फरमायो। जॾहिं पंहिंजे नूर मां अल्लाह महबूब जो नूर पैदा फरमायो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह पंहिंजे नूर मां हिकिड़ो नूर पैदा फरमायो। कंहिंजो ज़िक्र कोन कयो, चओ त मुंहिंजो मुस्तफा पंहिंजे नूरानियत में बिल्ला शरीका। वरी जुमलो दोहराया, करो आए पर इश्क वारनि जे लाइ ॾाढो सवलो आहे। मां नथो चवां अॼु त भिट ते वठी हले सोहणे लतीफ़ सरकार खां पुछऊं हले त सोहणा दे ख़बर असां त हिते विढ़विड़ा करे पंहिंजा हाल हीना करे छॾिया। महबूब लतीफ़ तूं दे ख़बर भला महबूब कॾहिं आयो आहे? लतीफ़ सरकार चए जे लतीफ़ खां तो पुछी त मां लतीफ़ तो तोखे ॿुधायां नका कुन फयकून हुई अल्लाह नकी लिंगल हम नका कुन फयकून हुई नकी लिंगल हम बनियो हो न बुत में अञा की आदम असी उतां ही संग इया सान्या सुपरी पर नका कुन फयकून हुई नकी मूरत नकी सुध सवाब जी नकी गर्ज गुनाह हे काई हे हुई वहदानियत लिखाई लतीफ चए उत गुझा दरगाह अखिन ऐं अरवाह या सान्या सुपरी। सजण साईं जो फ़कीर चवे न चवे लतीफ़ सरकार चई छॾियो त मुंहिंजो महबूब तॾहिं हो जॾहिं कुझु बि कोन हुयो। कुन फयकून यानी अल्लाह या कुझु बि कोन पैदा कयो अॻे ई पंहिंजे महबूब खे ॻाल्हि अॻे ई पंहिंजे महबूब खे मुंहिंजो मुस्तफ़ा अवल बि आहे त चओ आख़िर बि आहे। चओ अवल बि आहे त वरी चओ अवल बि आहे त थोरो हिकिड़ी झलक ॿुधाई क़ुरान जी। अल्लाह ताला कुरान करीम जे अंदर हिन आयत ॾे गौर कजां। अल्लाह फरमायो वल्लाहु यदऊ इलल जन्नति वल मग़फ़िरत बिइज़्निही। अल्लाह कुरान करीम में फरमायो ऐं अल्लाह तव्हां खे सॾे थो वल्लाहु यदऊ ऐं अल्लाह तव्हां खे सॾे थो इलल जन्नत वल मग़फ़िरत। अल्लाह तव्हां खे सॾे थो जन्नत जे तरफ़ ऐं बख़्शिश जे तरफ़ पंहिंजे हुकुम सां। हाणे इते तोखे सम्झ में ॻाल्हि जल्द में कान ईंदी छो त राज़ वॾो आहे तुझे ज़हन जी कैपेसिटी नंढड़ी आहे। अल्लाह फरमाए तो पहिरीं जन्नत पोइ बख़्शिश। हालांकि मां क़ुरान जूं ब आयतूं ॿियूं थो पढ़ां जंहिंमें मुंहिंजो रब फरमाए तो वसारिऊ इला मग़फ़िरतिन मिर रब्बिकुम व जन्नतिन अर्दुहा अस्समावात वल अर्द उइद्दत लिल मुत्तक़ीन। कुरान खोल तो सही मुसलमान, अल्लाह जो कुरान खोले तो सही, रब जो कुरान खोले पढ़ तो सही। हाफिज कुरान वेठा हो कुरान करीम जे आयतुनि ने गौर कयो। अल्लाह तो फरमाए वसारिऊ ऐं दौड़ंदा अचो इला मग़फ़िरतिन मिर रब्बिकुम
रब्बिकुम पांजे रब जे बख्शिश जे तरफ ड्रोड़ंदा छो व जन्नतिल ऐं जन्नत जे तरफ ड्रोड़ंदा छो यानी पहिरीं बख्शिश थींदी बाद में जन्नत थींदी अर्दुहा समावात वल अर्द उहा जन्नत जेका है अल्लाह ताला फरमाए थो आसमानन ऐं ज़मीनुन जेतिरी वेकिरी आहे उइद्दत लिल मुत्तक़ीन उहा परहेज़गारनि जे लाइ मगर पहिरीं बख्शिश पोइ जन्नत पहिरीं आयत कहिड़ी पढ़ियम वल्लाहु यदऊ इलल जन्नत वल मग़फ़िरत पहिरीं जन्नत पोइ बख्शिश हाणे मां सॼी हिन महफ़िल खां सवाल थो कयां जन्नत हिकिड़ी आहे या ॿहनि जवाब को सोचे पोइ जवाब ॾियो सोचे पोइ जवाब ॾियो ऐं जे क़ुर मां तव्हांखे ॿ जन्नतूं कढी पोइ छा था सम्झो इहो ई त मज़ो आहे मुस्लमान अल्लाह जे क़ुर खे पढ़ी त ॾिसो रब जे क़ुर खे खोले त ॾिसो बेशक हिक जन्नत पढ़ी अथव सदाईं जन्नतुल मअवा इंद सिदरतिल मुंतहा जन्नतुल मअवा जन्नतुल मअवा हिकिड़ी सिदरतुल मुंतहा खां पढ़ी अथव लेकिन हिकिड़ी आयत थो पढ़ां क़ुर जी घर में हाफ़िज़ क़ुर वेठो आहे खोड़ ॿिया हाफ़िज़ बि वेठा हो तर्जुमो देर सां कंदुसि पहिरीं तव्हांजे ज़हन खे घुमाए थो ॿुधायां अल्लाह जो क़ुर पढ़ो मसलुल लज़ीन युनफ़िक़ून अमवालहुम इब्तिग़ाअ मर्दातिल्लाह व तस्बीतम मिन अनफुसिहिम कमसल जन्नतिन बिरब्बिहा हिकड़ी जन्नतुल मअवा त पढ़ी थव ॿी जन्नतिन बिरब्बिहा इहा जन्नत किथों आई आहे इहा जन्नत किथे आहे ओ मुंहिंजा यार इहो ई तराज़ आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ क़ुर खुलंदो वेंदो तुंहिंजो दिमाग़ बि खुलंदो वेंदो ख़बर पवंदई त मुंहिंजे मुस्तफ़ा जे शान जहिड़ो न की थियो आहे न की थींदो न की आयो आहे न की ईंदो दिलि खोले चवंदे त कहिड़ियूं भेटूं यार कंदे मूं सां ओ मुंहिंजो दिलि बरो का बि शइ कहिड़ियूं भेटूं यार कंदे मूं सां ओ मुंहिंजो दिलि बरो का बि शइ सभई सिंगार जी बि हो पर मुंहिंजे पुनल जो सिंगार का दिलि खोले जमायत वेठी दिलि खोले चओ मलाइका ॾिसनि पिया मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मलाइका ॾिसनि पिया चओ त समय सिंगार जी बि हो पर मुंहिंजो दिलि बरो का कुरान करीम ॾे निहार अल्लाह तो फरमाए वल्लाहु यदू इलल जन्नत वल मग़फ़िरत मां अल्लाह तव्हांखे सॾियां थो जन्नत जे तरफ़ पोइ बख़्शिश जे तरफ़ हिकिड़ी जन्नत उहा अथई पर टी भला क़ुर जी आयत पढ़ा साबिक़ू इला मग़फ़िरतिम मिर रब्बिकुम व जन्नतिल अर्दुहा बेनियाज़ रब फरमायो ड्रोड़ंदा चो ओ जन्नत जा आशिको ड्रोड़ंदा चो मां अल्लाह जे बख़्शिश खे हासिल करे वठो पोइ जन्नत में हलंदा वञो लेकिन हिकिड़ी जगह ते रब ईअं थो चवे वल्लाहु यदू इलल जन्नत वल मग़फ़िरत मां अल्लाह थो सॾियांव होॾे रब थो चवे ड्रोड़ंदा चो मुंहिंजी बख़्शिश वठो पोइ जन्नत में वञो लेकिन हिकिड़ी जन्नत रब थो चवे मां अल्लाह थो सॾड़ो कयांव अचो जन्नत में ऐं बख़्शिश में
हाय हाय जन्नत जो तो मज़ो ही पंहिंजो आहे न भला जेका ॿी जन्नत आहे उन जो पहिरीं ज़िक्र कयां या पहिरीं जन्नत जो ज़िक्र कयां ॻाल्हायो ॻाल्हायो कहिड़ी जन्नत जो ज़िक्र कयां पहिरीं जो कयां या पोइ जन्नत जो ज़िक्र कयां ओ मुसलमान शुक्र कर जो मुझे अल्लाह तुझे दिल में मदीने वारे मीर जे मोहब्बत जो ज़रड़ो अता फरमायो आशिकन जी दुआ ॿुध आशिकन जी दुआ ॿुध आशिक चवन था जॾहिं अल्लाह खां दुआ घुरी जॾहिं अल्लाह खां दुआ घुरी तॾहिं अर्ज़ कंदो कर ओ मुंहिंजा करीम रब पंहिंजे मेहर पंहिंजे रहमत जी इंतहा फरमा ओ मुंहिंजा करीम रब पंहिंजे रहमत जी इंतहा फरमा ओ मुंहिंजा करीम रब पंहिंजे रहमत जी इंतहा फरमा टे दफ़ा अल्लाह जे दरबार में अर्ज़ करे चौथे दफ़े सां चओ ओ मुंहिंजा करीम रब पंहिंजे रहमत जी इंतहा फरमा मदीने वारे मीर जे इश्क जो ज़रड़ो अता फरमा अल्लाह जॾहिं पंहिंजे रहमत जे इंतहा ते अचे तू सवाल कंदो वञ छो त बाने जी दुआ रब क़बूल कंदो आहे बाने जी दुआ रब क़बूल कंदो आहे छो त मुंहिंजो अल्लाह फरमाईंदो आहे यस्तही मिन अब्दिही इज़ा रफ़अ यदैही अन यरुद्दहुमा सिफ़रा मूंखे पंहिंजे बाने खां हया ईंदो आहे मुंहिंजो बानो हथड़ा खणे मां क़बूल न कयां ईअं थी नथो सघे रब चयो तू हथड़ा खणंदो वञ मां अल्लाह क़बूल कंदो वञा जेतिरो घुरंदे उन खां बि मथे ॾेई छॾींदो मैं अल्लाह खां घुरंदे छा घुरंदे चो महबूब जी मोहब्बत छा घुरंदे यादि रखी छॾ इन हिकिड़े जुमिले में तुंहिंजा ॿई जहान हथी कहा ॿिन्ही जहाननि जा खज़ाना तो कदे को ॻाल्हि क़ुरान जो आयतूं आॾो वञनि थियूं खुलंदियूं पर मां इन ॻाल्हि खे मुकमिल कयां मतां रहिजी वञे मतां टाइम 1.5 कलाक पूरो थी वञे मतां अब्दुल हफीज़ बलाल चवे टाइम पूरो थियो फ़कीर खणो अॻिते हलियो वियो ओ मुंहिंजा दोस्त कोशिशि कंदुमि टाइम जे अंदरि पंहिंजे मौज़ूअ खे क्लोज़ करे अचां इन करे नई वाट को नथो खोलियां पहिरीं इन मौज़ूअ खे सिधो खणी अचां त अल्लाह फरमायो पहिरीं जन्नत ऐं बाद में बख़्शिश कुरान जूं ॿियूं आयतूं चवनि पहिरीं बख़्शिश पोइ जन्नत हिकिड़ी जन्नत उहा जेका क़यामत खां बाद में मिलंदी ॻाल्हि क़बर में बि जन्नत कान मिलंदी छा क़बर में भी दुआ करो दई मौला मुझे अब्बे अम्मा की कब्र में जन्नत ॾिजां ईअं न चो मुंहिंजा मौला मुझे अब्बे अम्मा जे कब्र के जन्नत जे बागन मां हिकिड़ो बाग बनाए जन्नत क़यामत जे ॾींहुं फ़ैसिले खां बाद जो मामिलो आहे जन्नत बाद में मिलंदी जन्नत जे बागन मां हिकिड़ो बाग बनाइजा इहा दुआ घुरंदो कर अज़ीज़ाने मन जेते ख़ुदा राज़ी थींदो आहे उनखे जन्नत जी दरी खुलंदी आहे यानी जन्नत दूर हूंदी आहे मगर जन्नत जो सुरूर हुनखे कब्र में भी मिलंदो आहे हाणे हिकिड़ी जन्नत हा जेका मुंहिंजा दोस्त मशरूत आहे क़यामत जे दिहाड़े सां जॾहिं क़यामत जो दिहाड़ो थींदो अमाल नामा साम्हूं ईंदा सिजने जे बराबर हूंदो नफ़्सा नफ़्सी जो आलम हूंदो सभु कंहिंखे पंहिंजा गुनाह इन क्यों गले में चिट लॻी पई हूंदी कार्ड गिले में पातो पियो हूंदो जेॾी महिल गुनाहनि जा अंबार हूंदा काॾे ॾिसंदासीं चो मदीने वारे ॾे ॾिसंदासीं काॾे ॾिसंदासीं काॾे ॾिसंदासीं छो ॾिसंदासीं ॿुध रब जो क़ुरान अॼु फुल मूड आहे त अल्लाह जो क़ुरान पढ़ंदो वञा जेतिरियूं बि आयतूं रब जे क़ुरान जूं पढ़ंदो वञा तूं क़ुरान करीम ॿुधंदो वञ छो मदीने वारे मीर ॾे क़यामत जे दिहाड़े छो ॾिसंदासीं इन करे ॾिसंदासीं जो मुंहिंजे अल्लाह फरमायो आहे व मिनल लैल فتهجد به نافلة لك عسى أن يبعثك ربك مقاما محمودا मुझे अल्लाह फरमायो ओ आधी
आदीअ जो थी तहजुद पढ़ण वारा मुस्तफ़ा मुसलमान कॾहिं थोरो निंड मां जाग त लॻई भाग सॼी रात ग़फ़लत में न गुज़ार कॾहिं आदीअ खां बाद में उथंदो कर वुज़ू करे मुसल्ले ते बीहंदो कर तहजुद जा 4 नफ़िल 8 रकातूं पढ़ंदो कर मुझे मुस्तफ़ा करीम जी सुन्नत अदा कंदो कर ख़ुदा तो ॼाणे तुंहिंजूं तू ज़िंदगीअ जूं खोड़ इबादतूं हिकिड़े पासे जॾहिं तहजुद में सॼी दुनिया आराम में हुजे तू आराम छॾे करे मुझे करीम मुस्तफ़ा जे सुन्नत के अदा कंदे अल्लाह जे दरबार में दुआ घुरबो ॾिस त मुंहिंजो रब कीअं थो तोखे अॾे छॾे तूं असां सोचींदा आहियूं त जंहिं अल्लाह राज़ी थींदो उनखे पैसा जाम ॾींदोसीं फलाणे ते से मालिक जी वॾी हो त ॾिसो हर भेणा जा पुट बंगलो बि केॾो वॾो अथसि गाॾियूं बि केतिरियूं घणियूं अथसि पैसा बि केतिरा घणा अथसि हा 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 मुंहिंजा मुस्लमान भाउ दौलत भी खुदा जी नेमत गाड़ियों भी खुदा जी नेमत बेशक आहिनि पर इन सूरत में जे कदे तोखे अल्लाह सजदे जी तौफीक ॾेई रहियो आहे त पोइ इहे बि अल्लाह जूं नेमतूं समझजा पर जे कदे मुझे करीम रब तोखां सजदे जी तौफीक खसे छॾी आहे त पोइ इहे नेमतूं न पर पंहिंजे लाइ क़ब्र जहन्नम जो अज़ाब समझजा जो त अल्लाह जे रज़ा जी निशानी दुनिया ऐं दौलत नाहे मदीने जे मीर फरमायो दौलत जी तशबीह मुझे मुस्तफा करीम किन्ने गोश्त सां ॾिनी आहे उन जा आशिक ऐं तालिब मदीने जे मीर पाक ज़ुबान सां फरमायो आहे त दुनिया जा तालिब कुत्ता हूंदा आहिनि मदीने वारे जा तालिब आशिक ऐं दीवाना हूंदा आहिनि ओ मुसलमान इन जो मतलब इहो नाहे त तू दौलत खां नफरत कर दौलत बेशक तो वटि हुजे हज़रत उस्मान गनी ॾे निहार जॾहिं मदीने जे ताजदार हुक्म फरमायो 1000 उठन जो ॾींदो आहे 4-4 5-500 मुंहिंजा दोस्त अज़ीज़ घोड़ा सामान जा भरियल ॾींदो आहे हू त ई ॾींदे पर दौलत उहा जेका हलाल जे रोज़ीअ जी हुजे ईअं न हुजे त सॼे शहर जूं स्कीमूं पंहिंजे पेट में विझंदो वञी ईअं न हुजे ग़रीबनि जूं ज़कातूं खाई पंहिंजे पेट में विझी ईअं न हुजे मिस्कीन मारूअड़नि जे लाइ जेके 5 रुपया अचनि उहे बि खणी करे पंहिंजे अकाउंट भरींदो वञे केतिरा अकाउंट भरे केतिरा भरींदे यतीम मिस्कीन त नथा ॾिसनि पर मुंहिंजो रब ॾिसी रहियो उन बेनियाज़ रब खां ड्रिज अच तुम्हारो तोखे रब जे क़ुरान जूं आयतूं पढ़ी ॿुधायां पर वरी मौज़ू घणो टिड़ी वेंदो बस इहो काफ़ी आहे मां मोटा पोइते त हिकिड़ी जन्नत क़यामत खां बाद मिलंदी आहे उन क़यामत जे ॾिहाड़े मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो ओ मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा इन तहजुद वारनि नफ़िलनि जे एवज़ तुंहिंजो रब तोखे मक़ाम महमूद अता फरमाईंदो कहिड़ो मक़ाम थोड़ो ॻाल्हायो कहिड़ो मक़ाम महमूद क़ुरान करीम जी ज़ुबान क़ुरान करीम जी गवाही थोड़ो इन महमूद खे त खोल हम्द जी माना तारीफ़ हम्द मना गला हम्द मना ऐं महमूद मना जंहिंजी तारीफ़ कई वेंदी आहे सादड़ो ही बहराड़ीअ जो माण्हू बहराड़ी खायो हई कच्चे खायो हई पर तू सादड़ो नहीं तू आशिक तू भागन वारो हई रुकी हिन जुमले के समझण जी कोशिश कर हम्द मना तारीफ महमूद मना जंहिंजी तारीफ़ कई वेंदी आहे हिन दुनिया जे अंदर महमूद केरा चओ मुंहिंजो अल्लाह गला केरा अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन सभई तारीफ़ कहिजे लाइ
गला गला कहजेला जंजेला सबई तारीफूं उहो महमूदा उहो महमूद पाण थो ऐलान करे ओ मुझा मुस्तफा ओ मुझा महबूबा जेके तहज्जुद वारा नफिल थो अदा करी इन्हनि जो मुआवज़ो तुंहिंजे रब वटि इहो वा जो सॼी दुनिया नफ़्सा नफ़्सी जे आलम में हूंदे तुंहिंजो अल्लाह वाइदो थो करे उन ॾिहाड़े ते बि तोखे मक़ामे महमूद जे कुर्सीअ ते फ़ाइज़ फरमाईंदो हुकूमत मां ख़ुदा जी हूंदी मगर मां ख़ुदा तारीफ़ तो मुस्तफ़ा जी कराईंदुसि कीअं कराईंदुसि थोड़ो इहो बि खोले ॿुध सभु कंहिंखे मञणो पवंदो कीअं कराईंदुसि अल्लाह चयो मां जहन्नम खे हुकुम ॾींदुसि बड़का ॾींदो अची जहन्नम बड़का ॾींदो ईंदो सिज खे हुकुम कंदुसि हेठि लही आ हेठि लही ईंदो ड्रामे जी ज़मीन थी वेंदी इंसान पथर में ॿुॾंदा सभई भॼंदा आदम अलैहिस्सलाम ॾे उहो चवंदो मूं वटां ॿेड़ो कोन तव्हांजो तरंदो वञो मूसा अलैहिस्सलाम ॾे वेंदा ओॾो चवंदो मूं वटां कमु कोन थींदो वञो इब्राहिम अलैहिस्सलाम ॾे उहो चवंदो मूं वटां कमु कोन थींदो वञो ईसा अलैहिस्सलाम ॾे जॾहिं जेॾहूं केॾो ईसा अलैहिस्सलाम ॾे पहुचंदा पोइ उहो चवंदो छा लाथा हेॾे होॾे डुको अॼु कंहिंजो बि हिते अॼु ॾाढो ऊचो कोन थींदो ज़रा होॾे निहारियो मुंहिंजे बेनियाज़ रब मक़ामे महमूद जे कुर्सीअ ते कंहिंखे विहारियो पूरी कायनात मुझे मुस्तफा जे निहारींदी इते बिहारे मां तोखे चवां भला सिधो सो अल्लाह सभिनी जे दिल में विझी छॾे हा सभई दरे मुस्तफा ते अची वञनि हा मुमकिन हुयो मगर ख़ुदा न चाहियो छो न चाहियो अल्लाह चाहियो पहिरीं हर हिक नबीअ वटि वञनि त ख़बर पवनि नबी त मुंहिंजा सचा आहिनि पर अॼु जंहिंजी हुकूमत आहे उहो न की आदम सफ़ीउल्लाह या न की नूह नजीउल्लाह या न की इब्राहिम खलीलुल्लाह या न की मूसा कलीमुल्लाह या अॼु मां अल्लाह जेके मक़ामे महमूद अता फरमायो उहो मां रब जो महबूब मुहम्मद रसूलुल्लाह या अज़ीज़न मन अल्लाह फरमायो महबूबा सभई तुझी तारीफ़ कंदा मां हूंदे तुझी तारीफ़ कंदा छो कंदा इन करे कंदा जो मां रब थो चाहियां महबूब जॾहिं तुझी तारीफ़ कंदा जॾहिं सभई तो ॾे ईंदा अल्लाह जे नबी छा फरमायो जॾहिं सभई मां मुस्तफ़ा ॾे ईंदा मां मुस्तफ़ा उन मक़ामे महमूद वारी कुर्सीअ तां लही करे पंहिंजी पेशानी ज़मीन ते रखंदुसि अञा रखी बस कंदुसि मुंहिंजो रब चवंदो या मुहम्मद ऐ मुझा महबूबा इरफा रसक अॼु त पेशानी मथे खणो सल घुरंदो वञ तुरती अॼु घुरंदो वञ मार ॾींदो वञा मदीने जे ताजदार खे रब फरमाईंदो महबूब घुरंदो वञ त मां गला गला घुरंदो वञ त मां ॾींदो वञा याने जहन्नम जे बाहि खे आॾो ॾिसण खां पोइ सिज जे गर्मीअ खे ॾिसण खां पोइ ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह जे जलालनि जे ॾिसण खां पोइ शफ़ाअत मुस्तफ़ा जे थियण खां पोइ जेको जन्नत में वेंदो आहे उनखे जन्नतुल मावा सिदरतुल मुंतहा वारी जन्नत चइबो आहे ॻाल्हि सम्झ में आई जेका बख़्शिश खां पोइ जन्नत मिलंदी आहे उनखे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ क़यामत खां पोइ वारी हाणे मोटी आहे क़ुरान ते त उहा कहिड़ी जन्नत आहे जंहिंजे लाइ रब थो चवे पहिरीं जन्नत पोइ मग़फ़िरत पहिरीं जन्नत पोइ मग़फ़िरत पंहिंजे ॿोलीअ में ॿुधाई या मदीने वारे मीर जे ॿोलीअ में ॿुधाई या क़ुरान जे ॿोलीअ में ॿुधाई जिथों चवी उतां ॿुधाई छो त अॼु सीनो मदीनो हिन सीने में जॾहिं मदीने वारे मीर जी निगाह थींदी आहे त इंशाअल्लाह ताला क़ुरान आॾो हूंदो हदीसूं आहे पियो पढ़ पियो ॿुध इंशाअल्लाह ताला अज़ीज़ाने मन अॼु त तोखे पहिरीं क़ुरान जी ॿोली ॿुधायां वरी मदीने वारे मीर जी ॿोली ॿुधायां मसलुल लज़ीन युनफ़िक़ून अमवालहुम इब्तिग़ा मरदातिल्लाह व तस्बीतम मिन अनफुसिहिम
कमसल जन्नतिन बिरबवा असाबहा वाबिलुन फआदत उकुलहा दिफैन फइल्लम युसिबहा वाबिलुन फतल। रब जो कुरान बुध अल्लाह फरमायो ओहे मानू मसलुल लजीन युनफिकून अमवालहुम इब्तिगा मरदातिल्लाह ओहे मानू जेके अल्लाह जे राह में अल्लाह जे रज़ा ला खर्च कंदा आहिन। अल्लाह जे रज़ा जे ला छा कंदा आहिन? गाला गाला छा कंदा आहिन? मरदातिल्लाह व तस्बीतम मिन अनफुसिहिम पंहिंजे दिल खे तसल्ला ॾियण जे लाइ पंहिंजे दिल खे मज़बूत करण जे लाइ पंहिंजे पाण खे मज़बूत करण जे लाइ रज़ा अल्लाह जे लाइ दिल खे मज़बूत करण जे लाइ अल्लाह जे राह में ख़र्च कंदा आहिनि। अल्लाह फरमाए थो कमसल जन्नतिन बिरबवा उन्हनि जो मिसाल उन जन्नत वांगुरु आहे। उन्हनि जो मिसाल उन जन्नत जे बागन वांगुरु आहे। उन जो मिसाल उन जन्नत जे उन बूटे वांगुरु आहे। कीअं उन वांगुरु आहे? असाबहा बिरबवतिन फइल्लम युसिबहा वाबिलुन फतल। अगर आयत अॻिते पोइते थी वञे त बक़रा सूरत में ग़ालिबन 264 या 88 नंबर अथव आयत जो। खोले वञी सुबुह जो ॾिसजो। अल्लाह फरमायो उन्हनि जो मिसाल उन जन्नत वांगुरु आहे, उन जन्नत जे बाग वांगुरु आहे जंहिंखे गौर कजां, जंहिंखे पाणी अगरि पहुची वञे त डबल मेवात ॾे। अगरि पाणी न बि पहुचे पोइ मेवेदार लॻो पियो हूंदो आहे। वरी थो दोहरायां छो त ज़िंदगीअ में इहा ॻाल्हि न ॿुधी हूंदई, क़ुरान ज़रूर पढ़ियो हूंदई। उन माण्हूअ जो मिसाल उन जन्नत वांगुरु आहे, उन जन्नत जे बाग वांगुरु आहे जंहिंखे अगरि पाणी अचे त पीणो मेवो ॾे। अगरि पाणी न अचे पोइ बि मेवेदार हुजे, यानी बिना पाणीअ जे बि मेवेदार। इहो मिसाल जॾहिं आशिकनि जे आॾो आयो त आशिकनि खोले चयो त तूं कहिड़ी जन्नत थो ॻोल्ही? मुंहिंजे मुस्तफ़ा जे दर ते हल। जे फरमायो मां बैन बैती व मिंबरी रौज़तम मिन रियाज़िल जन्नत। तारे मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मां मुस्तफ़ा जे घरड़े ऐं मां मुस्तफ़ा जे मिंबर जे दरमियान में इहो जेको ज़मीन जो टुकड़ो आहे इहो जन्नत जो टुकड़ो आहे। इहो जेको जन्नत जो टुकड़ो आहे अल्लाह क़ुरान में छा चयो? उन जन्नत जो मिसाल ईअं अगरि पाणी अचे त डबल, पाणी अचे त मेवो डबल, अगरि पाणी न अचे त पोइ बि सुकल न हूंदो। यानी अगरि रियाज़ुल जन्नत में नफ़िल पढ़ी सजदे तोखे तौफ़ीक़ मिली, अगरि नफ़िल पढ़े त शफ़ाअत तुंहिंजे लाइ वाजिब बणिजी वई। मंज़ार मंज़ार क़बरी वजद वजद लहू शफ़ाअती ग़ालिबन ये हदीस जा लफ्ज़ करीमा का फरमायो जंहिं बि मुंहिंजे क़बर मुबारक जी ज़ियारत कई उन जे लाइ शफ़ाअत मां मुस्तफ़ा जी वाजिब आहे। यानी अगरि बरकातूं नफ़िल रियाज़ुल जन्नत में पढ़ई तॾहिं बि तुंहिंजो बेड़ो पार आहे। अगरि न पढ़ी सघे पोइ बि दरे मुस्तफ़ा ते आयो आहे ख़ाली पोइ बि कोन मोटंदे। दुनिया जे अंदर पहिरीं जन्नत पोइ बख़्शिश। सिधो वञ गुनाहगार ही ख़तादार ही रियाज़ुल जन्नत में पहिरीं नफ़िल पढ़, गुनाहनि जा भार खणी अंबार खणी जॾहिं रियाज़ुल जन्नत में पहुचंदो आहे चवंदो आहे नफ़िल पढ़ां, जॻह कान थी मिले, सजदे जी जॻह कान मिली, पेरनि में पेर ॾिनई, सही रुकू कोन कई, सही सजदो कोन कई, बसि रुॻी माण्हुनि जे पेरनि जे मथां रुॻी हीअ पेशानी रखी करे मिड़ई बरकातूं पूरियूं कई। जॾहिं पूरियूं करे बसि कई जिस्म में महसूस ईअं कई ॼण सभई ॿार लही विया।
ॼण सभई बार लही विया अहिड़ो जिस्म में सुकून तारी थी वियो हिकिड़ी उहा जन्नत आहे जेका मरण खां पोइ मिलंदी हिकिड़ी उहा जन्नत आहे जेका रब आशिक़नि खे दुनिया में ई ॾेखारी मदीने वारी जन्नत बख्शिश का पहली मिलंदी आहे पहिरीं जन्नत मिलंदी आहे पोइ बख्शिश थींदी आहे उन लाइ केरु थो सॾे चओ मुंहिंजो रब थो सॾे गला गला केरु थो सॾे केरु थो सॾे मुंहिंजो सुहिणो रब थो सॾे रब थो चवे थो वल्लाहु यदउ इलल जन्नत अचो मुंहिंजे महबूब जे मदीने ॾे अचो मुझे महबूब जे मदीने ने अचो छो त इहा जन्नत आहे इते ईंदो त बख़्शिजी वेंदो वल्लाहु यदउ इलल जन्नत वल मग़फ़िरत जॾहिं ने रियाज़ुल जन्नत में पहुतो त बख़्शिजी वियो हुन जन्नत लाइ रब चयो वसारिउ इला मग़फ़िरत मिन रब्बिकुम अचो मां अल्लाह जे बख़्शिश जे तरफ़ बाद में जन्नत यानी उहा जन्नत बख़्शिश का बाद में मिलंदी आहे मुस्तफ़ा जे तरजी रियाज़ुल जन्नत पहिरीं जन्नत मिलंदी आहे गुनाह बाद में बख़्श कया कान समझ में आई कान आई समझ में तो उन महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात जे टाइम तो दियो 1.5 कलाक तुझे पूरो थियो मगर मां ई अध में गाल कोन छॾींदो अध में गाल कोन छॾींदो हिकिड़ी गाल करण पे चाहियूं उहा इहा त आदम अलैहिस्सलाम बि 5 तनी नूह अलैहिस्सलाम बि 5 तनी वरी चवां आदम अलैहिस्सलाम भी गल गल आदम अलैहिस्सलाम भी नूह अलैहिस्सलाम भी तनी हाणे तू सवाल कर त उहे कीअं त मां तोखे मौलाना जामी रहमतुल्लाह अलैह जो शेर पढ़ी ॿुधायां अगर नामे मोहम्मद रान आवदे शफी आदम न आदम याफते तौबा नानो इज़ गरक न जैना मौलाना जामी रहमतुल्लाह अलैह फरमाए तो जी कदे आदम अलैहिस्सलाम मोहम्मद आलो मोहम्मद जो अल्लाह जे दरबार में वास्तो न देहा त बख्शिश घुरण ला 300 साल गुजरी वया जने मदीने वारे मीर जो ऐं आले रसूल जो वास्तो नहीं त अल्लाह बख्शण में देर ही कान कया नूह अलैहिस्सलाम पंहिंजे बेड़ीअ ते कंहिंजो नालो लिखियो तो पंजर पाक जो नालो लिखियो तू चवंदे त कीअं लिखियो मां तोखे ज़ुबाने मुस्तफ़ा मां ॿुधायां ताजदार मदीना फरमायो मसल अहल बैती कमसल सफीनत नूह मुझे मदीने जे मीर फरमायो मुझे अहल बैत जो मिसाल नूह अलैहिस्सलाम जे बेड़ीअ वांगुरा जेको इन बेड़ीअ ते चढ़ंदो पार पुॼी वेंदो जेको न चढ़ंदो गरक थी वेंदो जेको बेड़ीअ में चढ़ंदो हो ऐं जेको न चढ़ंदो हो गरक थी वेंदो हाणे मूंखे ॿुधा त अञा थोरो शैतान रहिजी वियो आहे उनखे थोरो सटको ॾियां क़ुरान जे आयतुनि सां या तोखे आले रसूल जे चिलम जे मुतलिक़ 15 मिंट खन तोखे का हिकिड़ी झलक वरी आले रसूल जी ॿुधायां टाइम खे तव्हां लाइ तयार हथियार हिते वेठा आहिनि ॾाहिरी फ़क़ीर सईद अहमद मक़सूद अहमद सुभाणे रात वरी ओ दौलतपुर खां ॿाहिरि गोलो ॾाहिरीअ में प्रोग्राम आहे हितां वञिणो आहे घर पहुचणो आहे आराम करिणो आहे मां इन करे तव्हांखे चयो विच में मां शेर व शाइरी कोन थो कयां लाॻीतियूं क़ुर जो आयतूं बि पढ़ियमि हिकिड़ी ॻाल्हि छा या चओ त थोरो शैतान खे सटको ॾियां मां तव्हांखे ॿुधायां त ही जेको मीलाद आहे न मीलाद मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मीलाद मल्हाइण जेको आहे न इहो वॾी सेफ्टी आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ छा को सेफ्टी आहे शैतान को शइ सेफ्टी आहे जे चओ त मां क़ुरान जी आयत पढ़ी तव्हांखे ॿुधायां पोइ वरी ईअं त कोन चवंदो त आले रसूल जो शान कोन ॿुधायो
हिकड़ी चिलम जो मौजू आहे ठीकु आहे शैतान खे चओ शैतान खे वरी बू बकन में 27 तारीख़ उते सट मोड़ींदा ठीकु आहे फिलहाल अज़ीज़ान मन ज़रा गौर कर मां आले रसूल जे दरड़े ते हली थो रहा आले रसूल जे दरबार में थो वञा आले रसूल जे दरड़े ते वञी करे तोखे रुगी एतिरो ॿुधाइण थो चाहियां त जंहिंजो इस्म ज़ात आहे अल्लाह छा आहे चौवरी चो अल्लाह उन इस्म ज़ात वारे करीम रब अल्लाह जी माना को तव्हां मां ॼाणे थो अॼु ॾींहं ताईं कंहिं आलिम मौलीअ मुफ़्तीअ ॿुधाई आहे त ॿुधायो मां त न पढ़ियो माण्हू फ़क़ीर हां तव्हां ॿुधायो कॾहिं ॿुधी अथव चओ न अल्लाह 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 इस्म ज़ात गौर कोन कयो थे इन इस्म ज़ात जे अखर अखर में केतिरो राज़ अल्लाह इस्म ज़ात उन अल्लाह जे इस्म ज़ात में हरफ घणा आहिनि चओ त पूरा 5 गला गला घणा हरफ हिकु हिकु हरफ राज़ वारो आहे इन करे दोस्त काइनात खे रब इहो राज़ ॾिनो ई कोन्हे को अलिफ अलिफ लाम ज़बर अल लाम अलिफ ला हा पेश अज़ीज़ान मन गौर कर अल्लाह जे इस्म ज़ात में हरफ 5 त 5 तन पाक भी गला गला 5 तन पाक भी 5 ये 5 रब बनाया थोड़ो तकड़ में ॿुधाईंदो वञे कीअं बनाया जो त अल्लाह जंहिंखे मुहम्मद बनायो उन जे पाक नाले खे अल्लाह हमद जे चादर में छुपाए रखियो छाजे चादर में हमद जे चादर में छुपाए रखियो ईसा अलैहिस्सलाम गवाही ॾिनी त आख़िरी नबी ईंदो मगर नालो वरते अहमद व मुबश्शिरन बिरसूली यअती मिन बाद इस्मुहु अहमद अहमद नालो मदीने वारे मीर जो हर नबी ॿुधायो मगर मुहम्मद नालो कंहिं कोन ॿुधायो छो कोन ॿुधायो रब कंहिंखे ॿुधायो ई कोन को रब पंहिंजे हमद जे चादर में मुंहिंजे महबूब मुहम्मद जे पाक इस्म खे छुपाए रखियो उनखे ज़ाहिर तॾहिं कयो जॾहिं मदीने जो ताजदार अम्मा आमिना जे झोलीअ में आयो आहे जै अचण सां दुनिया खे रंग लाया अहिड़ो तलायो आहे जेको पंहिंजो आहे या परायो आहे पुनल जे प्यार में आयो आहे उन जो बेड़ो पुनल पार करायो आहे अज़ीज़ान मन इमाम हसन ऐं हुसैन जा इस्म मुबारक अल्लाह जे ज़ात बाबरकात पंहिंजे हुस्न जे चादर में महफूज़ रखिया इहे 3 पाक नाला यादि कर जो तो शेरे खुदा ते अच अल्लाह उन जे विलादत खे काबे में मखसूस करायो जेका कंहिंखे बि कान मिली मुहम्मद जो इस्म कंहिंखे कोन मिलियो अल्लाह कुदरत में महफूज़ रखियो हसन हुसैन जो इस्म अॻ में कंहिंखे कोन मिलियो ख़ुदा कुदरत में महफूज़ रखियो शेरे खुदा जी विलादत काबे में खुदा मखसूस कई बि कंहिंखे अता कान कई अम्मा फातिमा ज़हरा कायनात जी रब उहा न्याणी पैदा कई जंहिंखे साल जो सॼो साल इबादत नसीब कई महीने जो सॼो महीनो इबादत नसीब कई एतिरो त पाक बनायो जो रमज़ान जी 15 तारीख़ अम्मा फातिमा ज़हरा के रोज़ो आ इमाम हसन मुज्तबा पेट मुबारक में आ बेपहरी जी नमाज रोज़े जे सूरत में अम्मा फातिमा पढ़ी आ ज़ुहर ऐं टिपहरी जे विच में इमाम हसन सोने जी विलादत थी आ जेॾी महिल कलाक खां पोइ टिपहरी जो टाइम थियो आ अम्मा फातिमा ज़हरा भी मुसल्ले ते त इमाम हसन भी मुसल्ले ते वेठो आ मुझे बेनियाज रब अम्मा फातिमा ज़हरा जड़ी पाकीज़ा औरत भी दुनिया में भी कान बनाया इन्हनि 5 के रब बनाए छाज इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैत वयुतहिरकुम ततहीरा अल्लाह फरमाई उहे पाक पैदा कया तम जो जेते निगाह कन उनखे भी पाक बनाए छॾींदा हले
अल्लाह पंहिंजे कुदरत जो ज़हूर फरमायो मदीने जे साईं अर्ज़ कयो मुंहिंजा मौला तो पंहिंजे अर्श वारे कुदरत सां तो पंहिंजी मुंहिंजा करीम रब बेनियाज़ी वारी कुदरत सां पंजनि खे बनायो आहे हाणे मां मुस्तफ़ा जी बि हिकिड़ी तमन्ना आहे अल्लाह फरमाए महबूब चओ मौला तुंहिंजे इस्म जा हरफ 5 हुया तो 5 बनाया मां मुस्तफ़ा जे मुहम्मद जा हरफ भी 4 अहमद जा हरफ भी 4 मौला इजाजत दे त वरी 4 यार मां मुस्तफ़ा बनाया 5 मुझे करीम रब बनाया पंहिंजे इस्म जे मुताबिक हरफ हरफ जे एवज़ हिकु महबूब पाक बनायो मुझे महबूब मुस्तफ़ा पंहिंजे पाक इस्म जे हिकु हरफ जे एवज़ पंहिंजो हिकिड़ो सहाबी बनायो आहे अबू बकर खे सिद्दीक़ जो लक़ब मिलियो आहे उमर फारूक खे फारूक आज़म जो लक़ब मिलियो आहे उस्मान ज़िन्नूरैन खे ज़िन्नूरैन जो लक़ब मिलियो आहे मगर मुझो अली त उहो आहे जेको चैन में भी मौजूद आहे त 5 में भी मौजूद आहे जेको खुदा जे रज़ा में भी शामिल आहे त मुस्तफ़ा जे रज़ा में भी शामिल आहे जेको खुदा जे बनाइण में भी शामिल आहे त मुस्तफ़ा जे बनाइण में भी शामिल आहे ओ केरा जो शेर खुदा गाला गला ओ केरा जो शेर खुदा असहाबे रसूल हक्का आले रसूल हक्का ओ मुसलमान ईमान मजबूत कर फर्क एतिरो आहे जेको असहाबे रसूल आहे ओ मुझे मुस्तफ़ा करीम सां गॾु जंगनि में हलंदो आहे मुझे मुस्तफ़ा करीम सां ॾुखनि सूरनि में हलंदो आहे मुझे मुस्तफ़ा करीम सां ख़ैबर में हलंदो आहे मुझे मुस्तफ़ा करीम सां उहद में हलंदो आहे मुझे मुस्तफ़ा करीम सां बदर में हलंदो आहे मुझे मुस्तफ़ा करीम सां हुनैन में हलंदो आहे मुझे मुस्तफ़ा करीम सां तबूक में हलंदो आहे जेका बि लड़ाई थींदी आहे जंग थींदी आहे सहाबा मुझे हुजूर सां शाना बशाना लड़ंदा आहिनि हुजूर जे अॻियां लड़ंदा आहिनि हुजूर जे पोयां लड़ंदा आहिनि हुजूर जे सॼे लड़ंदा आहिनि हुजूर जे खॿे लड़ंदा आहिनि जानियूं कुर्बान कंदा आहिनि माल कुर्बान कंदा आहिनि बच्चा कुर्बान कंदा आहिनि उन्हनि खे सहाबी चइबो आहे ऐं जेके कुल्हनि ते चढ़ी सवारी कंदा आहिनि उन्हनि खे आले रसूल चइबो आहे जेके गॾु हलंदा आहिनि उनखे सहाबी रसूल चइबो आहे छा चइबो आहे उनखे सहाबी रसूल चइबो आहे जेके जंग जे मैदान में गॾु चेहरे मुस्तफ़ा खे ॾिसी जंग कंदा आहिनि उनखे सहाबी रसूल चइबो आहे पर जेके कुल्हड़नि ते चढ़ी सवारी कंदा आहिनि ऐं पंहिंजे महबूब नाना जो वाइदो पूरी आकह जी आकह ॾेई यार ॾेई पूरो कंदा आहिनि उन्हनि खे चओ आले रसूल चइबो आहे गौर कजां मुंहिंजा मुस्लमान भाउ गौर कजां असहाबे रसूल जो पंहिंजो फंक्शन आहे आले रसूल जो पंहिंजो फंक्शन आहे दीन खे फहिलाइण जो वारो आयो मुस्तफ़ा करीम सहाबा खे आॾो कयो जॾहिं दीन खे बचाइण जो वारो आयो त आले रसूल खे आॾो कयो दुनिया में जेतिरियूं बि जंगियूं लॻियूं दुनिया में जेतिरियूं बि लॻियूं जंगे उहद हुजे जंगे खंदक हुजे जंगे ख़ैबर हुजे जंगे हुजे हुनैन हुजे जेतिरियूं दुनिया में जंगियूं लॻियूं हिक जंग में सहाबी शहीद थिया आहिनि हिकिड़ो बि आले रसूल शहीद न थियो आहे पर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेॾी महिल मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जंग लॻी आहे करबला जी चओ त पोइ उते वरी सहाबी रसूल न पर तमामु आले रसूल शहीद थिया इहो जुमिलो गौर सां ॿुधी वञी पंहिंजी स्टडी कजां तारीख़ खे निहारजां आले रसूल जो पंहिंजो मक़ाम आहे असहाबे रसूल जो पंहिंजो मक़ाम आहे पर यादि रखी छॾ आले रसूल सां प्यार कंदे असहाबे रसूल सां प्यार कंदे असहाबे रसूल सां प्यार कंदे त चेहरे ते रौनक ईंदे असहाबे रसूल जो बेअदब थींदे चेहरे जी रौनक ख़तम थी वेंदे आले रसूल सां प्यार कंदे त दिलि में रौनक वधंदे आले रसूल सां प्यार कंदे त दिलि में विलायत मिलंदे छो त आले रसूल में पंजतन पाक में अली आहे जिथे अली उते वली आहे जिथे वली आहे उते अली आहे जिथे अली नाहे उते वली नाहे जिथे वली नाहे उते अली
जे पंचर पाक जी मुखालफत करे तो अंदर जो तुझो नूर खत्म थी वेंदो इबादतों तुझो जारी होंदियूं तुझे चेहरे फेस मुबारक जी रोशनी जारी होंदी मगर अंदर में ऊंदाही होंदी ऐं जॾहिं अंदर में ऊंदाही होंदी तोखे खुद के कुछ नजर कोन ईंदो त पोइ लाल साईं जी करामत भी नजर कान ईंदी महबूब सुभानी जी करामत भी नजर कान ईंदी ख्वाजा निजामुद्दीन औलिया जी करामत भी नजर कान ईंदी उन्हनि जे मक़ाम ॾे निहार उन्हनि जे मक़ाम ॾे निहार जेॾी महिल सुहिणे भिट जे घोट सुहिणे शाबुनती भिटाई रहमतुल्लाह तआला अलैहि खे जॾहिं जोगिन चयो त सुहिणा असां त वञूं था पिया पंहिंजे हुन पार यार ॾे लतीफ़ सरकार चयो मूंखे वठी हलंदो चयो हा वठी हलंदासीं लेकिन हिकिड़ो असांजो शर्त आहे हलंदे ज़रूर पर जीअं असां कंदासीं ईअं कंदे चयो जीअं चवंदो तीअं करे तव्हांखे लतीफ़ ॾेखारींदो जॾहिं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जोगी उहे सामी जंहिं वक़्त में मुंहिंजा दोस्त पंहिंजे वतन ते पहुता उते उन्हनि जो हिकिड़ो पत्थर हुयो जेके जोगी राति जो खीर पियारींदा हुया लतीफ़ सरकार खे चयो वाइदो कयो अथई हिन पत्थर खे खीर पियार लतीफ़ सरकार चयो मूंखे ॾे लतीफ़ सरकार प्यालो खीर जो हथ में खणी पत्थर जे मथां बीही करे चयो ओए वात पट त खीर पियारे हो जोगी हनुमा लतीफ़ जोगी हनुमा उन्हनि तो कहीं प्यारो मां ईअं कोन प्यारींदुमि वात खोल त खीर प्यारे पत्थर जो वात खुली वियो लतीफ़ सरकार उन में खीर विधो जोगिन ॾिठो हे त का शइ बि आहे असांजे पत्थर जो बि बूथ खोलाए छॾी सलाह कयूं त हाणे हिन खे छॾणो कोन्हे को मुंहिंजा दोस्त सलाह पकी करे जेॾी महिल लतीफ़ सरकार आरामी थिया आहिनि हुन जो लतीफ़ सरकार आराम करे त बंधक था कयूं हुननि खे कहिड़ी ख़बर जेको पत्थर जो मुंहुं खोलींदो आहे उहो ज़मीन खे विचीरे तरंदो आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जॾहिं जोगी मोटी करे लतीफ़ सरकार जे मथां आया दिलि में ख़्याल कयो त हाणे वार कयो ज़मीन पाणे टुटी वेंदी आहे लतीफ़ सरकार ज़मीन जे अंदरों मथां ज़मीन बराबरि थी वेंदी आहे हेठों लतीफ़ आहे मथां जोगी आहिनि हो बि ॻोठ त हो बि ॻोठ लतीफ़ सरकार जे बाबा जे ख़िदमत में अर्ज़ कयो लतीफ़ सरकार जे बाबा जे ख़िदमत में अर्ज़ कयो जोगिन त तुंहिंजे बचे असां सां ही कीस कयो आहे असांजे अॻुवाण सां हीअं कयो अथई लतीफ़ सरकार जे बाबा चयो त कूड़ा सामिन पंध हो तू हुयो हिन हंधि हिननि कीअं ॾिठो हिंगला चमी हेॾो लतीफ़ सरकार तव्हां कई ओ मुंहिंजा बाबा सच्चा सामिन पंध हो तू त हुयो बेशक हिन हंधि पर हिननि बि ॾिठो हो हिंगला चमी हा मुंहिंजा बाबा मां तो वटि बि मौजूदु हुयुसि पर हिंगलाज में हिननि सां बि गॾु हुयुसि अॼु जे अकुल वारे चयो ईअं कीअं थो थी सघे लतीफ़ पंहिंजे ॻोठ भिट ते बि वेठो आहे हिंगलाज में बि वेठो आहे त हिन सॼण साईं जे फ़क़ीर देर ई कान कई मोबाइल कढी करे चई हे मैसेज ॾिस चई ॾिठुमि चई हिते पियो आहे हिकिड़े चीज सां 100 माण्हुनि ॾे मोकिले छॾे हिकिड़ो नौशारे में हिकिड़ो बूबकन में हिकिड़ो कराचीअ में हिकिड़ो सेवण में हिकिड़ो प्यारे ॻोठ में जॾहिं सभिनी ॾे वियो हलियो चयोमांसि ॾे ख़बर मैसेज हिते आहे चई पियो आहे मुंहिंजो हिते बि पियो आहे हुननि खां पुछो ते वियो आहे या कोन वियो आहे हिते बि पियो आहे हिकिड़े चीज जे इशारे सां हिते बि पियो आहे हुते बि आहे हुते बि आहे हिते बि आहे हिते बि कोन मिटियो आहे हुते बि पियो आहे हे कंहिंजो कमाल आहे जो हे साइंस जो कमाल आहे जेकॾहिं साइंस जो इहो कमाल आहे ॿुधा मुंहिंजे मुस्तफ़ा जो कमाल छा हूंदो साइंस जे उसूल खे फॉलो कंदे चीज तोखे कमाल ॾेखारींदी हिकिड़े चीज जे इशारे सां साॻी शइ हिते बि हुते बि हुते बि हुते बि पर मुंहिंजे मुस्तफ़ा सां प्यार कंदे अल्लाह वारनि सां प्यार कंदे अल्लाह वारनि जे सोबत में वेहंदे जॾहिं तुंहिंजे दिलि जी दरी खुली वेंदी त पोइ तुंहिंजो जिस्म हिते बि हूंदो हुते बि हूंदो हुते बि हूंदो दुनिया ॾिसंदे तंग रहिजी वेंदी आले रसूल जी बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां अक़ीदत जे मुतालिक़ ॿुधायां या इश्क जे मुतालिक़ पाणी जा विज़ा हिकिड़ी ॻाल्हि सुभान अल्लाह सुभान अल्लाह
हुसैन मिन्नी व अना मिन्नी। हुसैन मूमा ऐं मां हुसैन मां। लेकिन मां इहा तोखे वज़ाहत करे ॿुधायां मुस्लमान भा त हुसैन मूमो कीअं मां हुसैन मूं कीअं। इहा ई ॻाल्हि अॻे दफ़े बि रहिजी वई, बूबकनि में बि रहिजी वई, वरी जे खोलियो था त वरी मां खुली पवंदो। हुसैन मूं मां कीअं मां हुसैन मां कीअं। चओ त इन राज़ के खोलिया दोस्तन रुगी हदीस पढ़ी आ। हे फ़कीर इन राज़ जे मथां पर्दो ई खणे थो। इन हकीकत जे पोयां मख़फ़ी राज़ कहिड़ो आ मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा ॿुधाइण चाहियो आ। मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा ॿुधाइण चाहियो आ। अॻे दफ़े ॻाल्हि रहिजी वई हुई, बूबकनि में बि कान थी। अॼु हिते भला 10 मिंट अधु कलाक जो पूरी थो करे वठां। अज़ीज़ाने मन ओ लाल जे धरतीअ ते रहण वारा हेॾे तवजह कर सजण साईं जे ग़ुलाम ॾे निहार। हाणे ग़ौर सां ॿुधी छॾ, मुंहिंजे करीम रब मुंहिंजे मुस्तफ़ा खे उहो सभु कुझु ॾिनो जेको तमामु अंबिया खे ॾिनो। वक़्त जे करे मां शार्ट कयां। मुंहिंजे मुस्तफ़ा करीम दुआ घुरी आहे। पहिरीं इहो ॿुधाए त मुंहिंजे मुस्तफ़ा जी दुआ रब क़बूल कंदो या कोन कंदो। मुझे मुस्तफ़ा दुआ घुरी, इमाम बुखारी के वजी खोल। मुझे करीमा का दुआ घुरी, अन्नी उक़तुल सुम्मा उहिया सुम्मा उक़तुल सुम्मा उहिया सुम्मा उक़तुल सुम्मा उहिया। मुझे मदीने जे मीर दुआ घुरी, ओ मुझा अल्लाह साईं, ओ मुझा करीम रब, मां मुस्तफ़ा के तो रब जे राह में क़त्ल कयो वञे, वरी ज़िंदा कयो वञे, वरी शहीद कयो वञे, वरी ज़िंदा कयो वञे, वरी शहीद कयो वञे। हिकिड़ो दफ़ो न, 2 दफ़ा न, 3 दफ़ा मुझे मदीने जे ताजदार दुआ घुरी आ। रुगी मुझो मुस्तफ़ा हिकिड़ो दफ़ो निमाज़ में नेण मथे खणे त रब काबो ई बदलाए ॾेई पियो छॾे। जंहिं मुस्तफ़ा करीम जे हिकिड़ो दफ़ो नेण खणण सां रब काबो बदलाए ॾेई छॾे। उन मुस्तफ़ा जॾहिं 3 दफ़ा दुआ घुरी आ, ॿुधाए त रब क़बूल कंदो या कोन कंदो। त पोइ हाणे उहा ॻाल्हि ॿुध जेका ज़िंदगी भर तो न ॿुधी हुजे। हा, इहे त इश्क जूं ॻाल्हियूं आहिनि। उहा ॻाल्हि ॿुध जेका तो ज़िंदगी भर न ॿुधी हुजे। शहादत जा क़िस्म घणा चओ? 2 घणा क़िस्म? शहादत जा क़िस्म 2। हिकिड़ी शहादत सिरिया, हिकिड़ी शहादत जहरिया। नाला यादि कर, हिकिड़ी शहादत सिरिया, हिकिड़ी शहादत जहरिया। शहादत सिरिया छाखे चइबो आहे? उन जे लाइ शर्त कहिड़ो आहे? शहादत सिरिया उनखे चइबो आहे कंहिंखे ज़हर ॾिनो वञे, उन ज़हर जे असर ते कंहिंजो दुनिया मां इंतकाल थी वञे, उनखे शहादत सिरिया चइबो आहे। शहादत जहरिया छाखे चइबो आहे? जंग जे मैदान में हुजे, जंग जे इरादे सां अचे, दुश्मन जे साम्हूं हुजे, दुश्मन जे औज़ार सां तीर या नेज़े या भाले सां जिस्म मां को हिस्सो कपिजे, जिस्म मां खून निकिरे ऐं उन खां बाद में उन जो इंतकाल थी वञे, उनखे शहादत जहरिया चइबो आहे। काइनात जे अंदर अल्लाह जे ज़ात कंहिंखे शहादत सिरिया ॾिनी आहे, कंहिंखे शहादत जहरिया ॾिनी आहे। पर मुंहिंजो मदीने जो घोट उहो आहे जंहिंखे रब शहादत सिरिया बि ॾिनी आहे त शहादत जहरिया बि ॾेई छॾी आहे। बुध लाल जे धरतीअ ते रहण वारा, तुंहिंजे ज़हन में सवाल आयो त मुंहिंजे मुस्तफ़ा खे त शहादत मिली कान्हे का। हिन दिमाग़ जा दत थोड़ा ठरा कर, हिन कंप्यूटर पंहिंजे खे खोल ऐं गौर सां ॿुध त सही त मुंहिंजे करीम रब शहादत सिरिया मुस्तफ़ा खे कीअं ॾिनी आहे, शहादत जहरिया मुंहिंजे रब मुस्तफ़ा खे कीअं ॾिनी आहे। तो कॾहिं बि कोन सोचो त मुंहिंजे बेनिया
नियाज़ रब उन्हनि ॿिनि शहज़ादनि खे जन जे लाइ मुंहिंजो मुस्तफ़ा चवे त हे मां मुस्तफ़ा जा कुल आहिनि, हे मां मुस्तफ़ा जा बचड़ा आहिनि। हिकिड़े खे अल्लाह मथे खां छातीअ ताईं मुंहिंजे मुस्तफ़ा जहिड़ो बनायो, ॿिए खे मुंहिंजे रब छातीअ खां वठी पेरनि ताईं मुंहिंजे मुस्तफ़ा जहिड़ो बनायो। इन राज़ जी तोखे ख़बर कान्हे, अॼु इन राज़ तां पर्दो खॼे थो, गौर सां ॿुधी छॾ। मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा दुआ घुरी आहे, अल्लाह दुआ क़बूल कई आहे, लेकिन मुंहिंजे अल्लाह फरमाए महबूब दुआ तुंहिंजी क़बूल आहे, इरादो मुंहिंजो क़बूल कर। मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा क़बूल कयो आहे, हमेशह आलमनि खां ॿुधंदो आयो आहे सोने इब्राहिम अलैहिस्सलाम जे बचड़े जे लाइ, मुंहिंजे मदीने वारे मीर जे बचड़े जे लाइ आस्ते आस्ते जुमिलो थो चवां, ॿुधजां उलमा खां तो ॿुधो आहे त सोने इब्राहिम अलैहिस्सलाम ख्वाब निभायो आहे, मुंहिंजे सोने हुसैन वाइदो निभायो आहे। इहो ॿुधंदो थो अची या न, लेकिन अॼु ॾींहं ताईं इहो कोन ॿुधो अथई त वाइदो थियो कॾहिं आहे, वाइदो थियो कहिड़ो आहे, वाइदो थियो कीअं आहे। अॼु मुंहिंजा दोस्त कन खोले ॿुध, मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा खे अल्लाह ॿई शहादतूं नसीब कयूं, शहादत सिरिया बि नसीब कई, शहादत जहरिया बि नसीब कई। ॿई शहादतूं काइनात में कंहिंखे कोन मिलियूं, अगरि मिलियूं त ज़ाते मुस्तफ़ा खे मिलियूं। कहिड़ी सूरत में मिलियूं, चओ त हिकिड़ी इमाम हसन जे सूरत में मिली, ॿी इमाम हुसैन जे सूरत में मिली। कीअं मिलियूं, खोले वज़ाहत कंदुसि कीअं मिलियूं। जेका महबूब मुस्तफ़ा अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात खां शहादत सिरिया जी इब्तिदा कीअं थींदी आहे, ख़ैबर जो मैदान आहे। कहिड़ो मैदान ख़ैबर जो आहे। औरत जो नालो आहे ज़ीनत बिन्त हारिस, नाला यादि कर। औरत जो नालो आहे ज़ीनत बिन्त हारिस। उन ॾिठो त ख़ैबर जे मैदान में मौक़ो भलो मिलियो आहे। महबूब जी दुश्मननि जे चंबे में खेॾण वारी आहे, मुनाफ़िक औरत आहे। उन चयो त छो न मां दावत जे बहाने महबूब मुस्तफ़ा खे ज़हर ॾेई पूरो करे छॾियां। हुज़ूर जी दावत कंदी आहे, हुज़ूर खे अर्ज़ कंदी आहे महबूब मुंहिंजी दावत क़बूल कयो। मुंहिंजो मुस्तफ़ा खे तरफ़ फरमायो अम्मस्साइल फला तनहर, महबूब जेको सवाली अचे खाली न मोटाइजा। महबूब दावत क़बूल कई। उन ज़ीनत बिन्त हारिस दुनिया जो तेज़ तरीन ज़हर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पखियुनि खे तैयार करे उन भाॼीअ में मिलाए मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे दरबार में खणी आई आहे। अॼु मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे दरबार में जेको दरड़े ते मुंहिंजा दोस्त ग़ुलामी जा कम सरंजाम ॾेई रहियो आहे, उन जो नालो आहे बशीर बिन मुर्रा। छा नालो आहे? बशीर बिन मुर्रा। साहबी रसूल जो नालो आहे। मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो बशीरा जी मुंहिंजा आका, अॼु मां मुस्तफ़ा जी दिलि थी चए त मां सां गॾु मानी खा। बशीर बिन मुर्रा जा भाग खुलिया। उन बिस्मिल्लाह करे ख़ुशीअ सां मुंहिंजे महबूब सां गॾु मानी खाइण शुरू कई। चो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुंहिंजे करीम आका बि खाई ढो कयो, बशीर बिन मुर्रा बि खाई ढो कयो। चंद लम्हा गुज़रिया, बशीर बिन मुर्रा दुनिया छॾे वियो, शहीद थी वियो। केरु शहीद थियो? गला गला केरु शहीद थियो? मुंहिंजे करीम आका जंहिंखे अल्लाह ताला दुनिया जा तमाम इल्म अता फरमाया। मुंहिंजे हुज़ूर फरमायो हकीम कंहिंखे वठी अचो, ॾिसे त ही छाजे करे मरी वियो आहे। राज़ कहिड़ो हो दुनिया खे ॿुधाइणो हो त ज़हर जे करे। हकीम तबीब आया, ॾिसी करे तबीबन जे सरदार जे साम्हूं, तबीबन जे सरदार जे साम्हूं कंहिंजी हिकमत जी छा मजाल हुई, मगर मुंहिंजे मुस्तफ़ा करीम दुनिया खे ॾेखारण पे चाहियो। ॾिसी चयो आका हिन में त शदीद ज़हर पियल आहे। मुंहिंजे मुस्तफ़ा करीम इन्ना लिल्लाह पढ़ी आहे, दुनिया खे ॿुधायो त मां मुस्तफ़ा जे मथां शहादत सिरिया जी इब्तिदा कई वई आहे। उहा शहादत सिरिया उन जी इंतहा इमाम हसन सुणे के ज़हर ॾेई मुकमिल कई वई आहे। अल्लाह ताला ॿुधायो महबूबा शहादत सिरिया जी इब्तिदा तो मुस्तफ़ा जे ज़ात खां, शहादत सिरिया जो मुकमिल ज़ुहूर मां रब तुंहिंजे बचे हसन ते करे छॾियो आहे।
शहादत जहरिया जंग जे मैदान में हुजण ज़रूरी आ। मदीने जो ताजदार ओहद जे जंग में वयो आ। बज़ाते खुद मुझो मुस्तफ़ा शरीक थियो आ। जंग जे मैदान में शहादत जहरिया ला हुजण ज़रूरी आ। दुश्मन सां मुकाबलो ज़रूरी आ। दुश्मन जो तीर नेज़ो लगण ज़रूरी आ। जिस्म जो को हिस्सो कटजण ज़रूरी आ। हुज़ूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम के जंग जे मैदान में जंग उहद जे अंदर हुज़ूर जो दंद मुबारक शहीद थी वयो आ। हुज़ूर का खून मुबारक बही रहियो आ। आम ऐलान थी वयो त नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम के शहीद कयो वयो आ। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मदीने तैयबा ते ऐलान पहुंची वयो, लेकिन मुझे अल्लाह शहादत जहरिया जी इब्तिदा जंग उहद खां कई आ। शहादत जहरिया जी इंतहा रब मैदान करबला में करे ॾेखारी आ। हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन, वो मुमा मा हुनमा शहादत मुंह घुरिया उन जो ज़ुहूर इब्तिदा मुखां थिया, इंतहा मुझे बचे हुसैन दे थिया। ओ मुझा मुसलमान भा इंशाअल्लाह ताला अञा ज़िंदगी रही त वरी जेकर का मुलाकात थी, छो त अॼु तेज़ ॻाल्हायो अथमि ऐं स्पीड में तुंहिंजे 2 कलाकनि खां बि टपी वियो आहियां, पर यार तव्हांखे बि सलाम आहे। ख़ुदा करे तव्हांजूं सभई परेशानियूं रब दूर करे। ख़ुदा करे तव्हां सभई मदीने वञो। ख़ुदा करे सोने लाल जे धरती ते रहण वारो रब तव्हांजे सीननि खे मदीनो बनाए। औलिया अल्लाह जी निस्बत अता फरमाए जो 2 कलाकनि में चुरिया तव्हां बि कोन्हो, सलाम तव्हांखे बि आहे। अल्लाह ताला तव्हांजे मोहब्बत के भी कबूल फरमाए। दोस्तों ही महफिलूं है महफिलूं मजलिसों मुझे मदीने वारे मीर जे मोहब्बत जो इश्क जो हलंदियूं पयूं। अल्लाह ताला तव्हां सां सभिनी खे सलामत रखे। ज़िंदगी रही त इंशाअल्लाह ताला वरी कंहिं ॿिए मोड़ ते मिलंदासीं। इन दुआ सां गॾु अल्लाह ताला अब्दुल हफीज़ बलाल जे अमड़ जी मग़फ़िरत फरमाए ऐं जेका जमायत आई आहे सभिनी जे अल्लाह दिलनि जूं नेक तमन्नाऊं पूरियूं फरमाए। ख़ासि करे हिन सुहिणे सैयद जे बचड़े खे अल्लाह ताला ईअं वापसि करे जो सैयद सोनो सुतो पियो हुजे, बचड़ो जे मथां चयोसि अस्सलाम वालेकुम बाबा मां अची वियो हां। सॼी जमायत खे इन दुआ जे लाइ अर्ज़ा ख़ुदा कंहिंजी दुआ क़बूल करे छॾे त मुंहिंजा दोस्त अल्लाह वटि देरि कान्हे का। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। 2 कलाक पूरा थिया, हाणे वधीक कुझु बि न चइबो। सलात मुस्तफा जाने रहमत लाखों सलाम शमे बज़ में हिदायत लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत लाखों सलाम शमे बज़ में हिदायत लाखों सलाम। आसिया मिलो दामने मुस्तफा। आसिया मिलो दामने मुस्तफा। और पढ़ो रब के रहमत लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत लाखों सलाम शमे बज़ में हिदायत ला। वर्को पे लिखा कमली वाले का नाम। वर्को पे लिखा कमली वाले का नाम। कमली वाले मोहम्मद लाखों सलाम शमे बज़ में हिदायत लाखों सलाम शमे बज़ में। ऐ खुदा के लाडले प्यारे रसूल ये सलामे आज ज़ना हो कबूल।
यारों था मिठा उन लिस्ट में नालो लिखायो या रसूल अल्लाह मदीने पागल असांखे घुरायो या रसूल अल्लाह पंचो दीदार दिल पर करायो या रसूल अल्लाह तुझे गुलाम संतो खोलो आए सुन मुर्शिद दिल पर साईया मिठाई न मस्त पंजे खे कबूल या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। तमाम दोस्तन खे दिल जे गहराइन सां दावत आहे। मथियो महीनो यानी नवंबर जो महीनो 23 ऐं 24 तारीख़ दरगाह अल्लाहाबाद शरीफ कंडियारो ज़िलो नौशरो फिरोज़ जे अंदर मुझे महबूब मुर्शिद हज़रत सोना साईं रहमतुल्लाह ताला अलैह जो सालियानो उर्स मुबारक थी रहियो आहे। सॼी जमायत खे दिल जे गहराइन सां दावत आहे। हिकिड़ो दफ़ो अचिजो। सूफ़ी बासफ़ा मदीने वारे मीर जे सच्चे आशिक सच्चे गुलाम मुझे कायद सजण साईं जो दीदारो कजो सदन जी गुफ्तार ॿुधिजो मुझे दिल खे ॻाल्हि बढ़े त सौदो दिल जो कजो न त बाज़ारे मुस्तफ़ा ख़रीदारे ख़ुदा का बि ज़बरदस्ती कोन हूंदी। तमाम दोस्तन खे दावत आहे। उम्मीद आहे त हिन सुहिणे लाल जे नगरीअ में रहण वारा को दफ़ो ज़रूर मुझे सजण साईं जे अंगण ते बि ईंदा ऐं अचे सालियाने उर्स मुबारक जी दुआ में शरीक थींदा। दुआ जे लाइ असां सुहिणे सैयद सादात जी ख़िदमत में कंदासीं।